त उन लाइ विकास जा जेका लक्ष्य हूंदा आहिनि न माण्हुनि जा उनखे बयानु करणु न ओतिरो सरल न हूंदो आहे, पर कोशिशि करणी खपे। त कोशिशि अहिड़ी हूंदी आहे मुंहिंजी कि सभिनीनि खे सम्झ अची वञे। त उन लाइ मां हिंदी में लिखी करे रखियो हुयो। हुनखे हिंदी में थोरो घणो ठीक आहे, माना वरी हुनखे हिंदी में भी चवंदुमि। हाँ ठीक है, हिंदी में सही करूँगा मैं। विकास के लक्ष्य को शब्दों में समझाना हमेशा कठिन रहा है, परंतु मेरी यह इच्छा है कि आपके हर मोड़ पर हम सुविधा लाएं और सोचें कि क्या क्या सुविधाएं और लाई जा सकती है। जैसा कि हर व्यक्ति में होते हैं कुछ हुनर जो उनकी उपयोगिता को बयां करते हैं, उसी को रजिस्टर कर उसके पंजीयन के रूप में बीजेपी गवर्नमेंट ने एमएसएमई का एक ऑर्गेनाइजेशन क्रिएट किया है, जो कि एमएसएमई में हर कोई अपने छोटे से छोटे व्यापार को अपने आधार कार्ड के द्वारा पंजीकृत कर सकता है। और गजट ऑफ इंडिया के द्वारा ये भी घोषणा की गई थी कि प्राइम मिनिस्टर्स एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम, जिसमें हर विकास प्रणाली में जुड़े इंसान के रोजगार विकास के लिए एक व्यक्ति के पीछे कम से कम 1 लाख रुपए कार्य विकास के लिए बैंकों द्वारा प्रदान किया जाएगा। तो मैं ये चाहूँगा कि सारे सिंधी एमएसएमई के बारे में अवेयर रहें और रजिस्ट्रेशन अपना ले लें और अपने व्यापार को बढ़ाने की तरफ आगे बढ़े। जैसे सिंधी समाज सबसे ज़्यादा उद्योगियों का समाज होता है, पर हम लोग इतने सक्षम है कि कभी हमको किसी के सहारे की, किसी के हाथ की जरूरत नहीं पड़ी। हम सारा कुछ खुद से करते आए हैं और करते ही रहेंगे। पर अगर सपोर्ट मिले जिससे हम लोग नेशनल स्टैंडर्ड्स को रीच कर सके, अच्छे तरीके से काम कर सके, काम में बढ़ा के लोगों को और अपने साथ जोड़ सके, तो वो करें। क्योंकि सिंधियों की लाइफ सिंपल उतनी नहीं रही है, बट हम लोग सिंपल बना लेते हैं। पर लोग ऐसे भी हैं जो लोग बहुत ज़्यादा कठिन तरीके से रहते हैं, तो उनका जीवन बेटर बनाने के लिए एक मैंने कंपनी फॉर्म करी है। अगर मुझे अपॉर्चुनिटी मिलेगी तो मैं उसके बारे में भी कभी समझाऊंगा। बट एमएसएमई के बारे में आप सारे अवेयर रहें कि इससे सशक्तिकरण हमारे समाज का बहुत तेजी से होगा। थैंक यू। बहुत बढ़िया। हाणे असांजे विच में अगले वक्त जे रूप में मां आमंत्रित थो कयां मध्यानी साहब जुरुप को असांजे पधारियल आहिनि, श्री मध्यानी साहब, चंचन मध्यानी साहब। जय झूलेलाल। आदरणीय मंच, सम्मानित सदन, मांजी कोई सुझाव कान्हे, ये असांजी पूरे समाज का चिंता जो प्रश्न आहे, छो कि पूरे विश्व में यदि सभ्यता जो जनक सभ्यता की शुरुआत काथों थी, तो कहिड़े तरीक़े से पाण जीवन व्यतीत कयूं, पाण लालन पालन थे, पाण दैनिक रूप से कीअं थियूं, पूरे विश्व में घोषित आहे वो सिंधु घाटी सभ्यता। असां उन्हीं जा जनक हूँ, असां उन्हीं जा वाहक आहियूं। लेकिन हिकिड़ी असांजे ग़लती चओ या असां सां दुराग्रह करे असांजे पूरो सिंध असांजे हथ में न रहियो। उन जो सभिनि खां वॾो कारण इहो हुयो, यदि तव्हां ॾिसंदो क्लिफ्टन जेको पंहिंजे देश जी जेके 2 लाइनूं खींचे वियो हिंदुस्तान और पाकिस्तान जे रूप में, त उन वक़्तु जॾहिं तव्हां इतिहास कढो असांजे वॾनि जी काथे न काथे उदासीनता रही आहे। उन्हनि ओतिरो विरोध न कयो जेतिरो करणु चाहिए। तो उन वक़्तु बि लिखियलु आहे कि घटि में घटि 2 ज़िला असांखे मिलण वारा हुया, राजस्थान जा लॻोलॻ आदिपुर जा आसपास। लेकिन उन वक़्तु शायदि कहिड़ी परिस्थिति हुई रीते न कयो। जॾहिं असां हिंदुस्तान में आयासीं, हिते जॾहिं अंग्रेज असांखे सत्ता ॾेई विया, त उन वक़्तु वेंदे वेंदे बि हिकु शइ लिखित में करे विया कि जेके बि असांजा वंशज आहिनि, जेके असां एंग्लो इंडियन जे रूप में ॼाणंदा आहियूं, एंग्लो इंडियन के अनिवार्य रूप सां हर राज्य में हिकु राज्यसभा में 1 या 2 अहिड़े तरीक़े सां लिखित संविधान में जेको भी पाण खे आहे, जेके ब्रिटिश रूल्स असां ॾेई विया, अॼु बि
चाहे वो छत्तीसगढ़ में शायद अॼु बि हिकु नॉमिनेट आहे न उन्हनि सां है न, त वो वेंदे वेंदे भी करे आया, लेकिन असां पूरो राज्य छॾे आयासीं। असांजे लाइ संविधान में काथे भी सुरक्षा के रूप में, राजनीतिक हस्तक्षेप रूप में, राजनीतिक उपस्थिति रूप काथे न कयो न, हिन वक्त तक की कोशिश भी न कई आहे। मांखे ईअं लॻंदो आहे कि ये पब्लिक इंट्रस्ट में PI लॻंदी आहे, असांखे लॻायो भी कान्हे। शाबस आहे असांजी 6वीं अनुसूची में जेकी असांजो भाषा जो जेके ॾिसी करे असांखे राष्ट्रीय भाषा जो असांखे दर्जो मिलियो, लेकिन असांजा जेके जागृत विधायक पूर्व विधायक असांजा छत्तीसगढ़ जा प्रेरणा सुंदरानी जी आहिनि, मां तव्हां ध्यानु आकर्षण करणु चाहियां थो, हिकिड़ी पाण लॻाए सघंदा आहियूं कि पाण अगरि हिंदू एक्चुअल में जेको असांजे ॿाहिरनि चयनि, यदि सभिनि खां वधीक कंहिं बलिदान कयो विभाजन में, उहो सिंधियुनि कयो, फैक्ट आहे। उन खां पोइ बि अगरि असां PI लॻायूं, आख़िर असांजो काथे असां संसद जे रूप में असां सिंधी बहुसंख्यक मुंहिंजे ख़्याल सां काथे बि कान्हे, शायदि विधायक के रूप में पाण बहुसंख्यक रूप में असांखे रिजर्वेशन मिलंदो आहे कान, असां बहुसंख्यक रूप में ॻणिया वेंदा आहियूं। आख़िर मूंखे ईअं लॻे थो हिन में महिनत कयूं, असां सुप्रीम कोर्ट में लॻायूं कि असांखे काथे भी हिन तरीक़े से असांजा जेके भी राजनीतिक भविष्य असांजो धीरे धीरे अंधकार में वेंदो वञे थो। अगरि काथे राजनीतिक की उपस्थिति आहे त निश्चित उन्हीं जो पंहिंजी तपस्या, चाहे प्रताप मध्यानी हुजे, चाहे श्रीचंद सुंदरानी हुजे, चाहे असांजा टिल्डा वारा असां भाई साहब आहिनि, चाहे असांजा बिला वारा आहिनि, ये जुझारू भाटापारा वारा, त अहिड़े तरीक़े सभु जगह असांखे अहिड़ी उपेक्षा मिलंदी आहे, छो कि राजनीतिक सां मां जुड़ियल आहियां, असांखे अहिड़ा उपेक्षित कंदा आहिनि, असांखे वधण न ॾींदा आहिनि। अगरि हुननि खे अगरि काथे रिजर्वेशन मिली सघंदी आहे त असांखे छो न मिली सघंदो आहे। असांखे सुप्रीम कोर्ट में इहा PI लॻाइणु चाहिए। तव्हांखे आश्चर्य हूंदो पूरे हिंदुस्तान में एंग्लो इंडियन घणा परिवार आहिनि, कोई ॿुधाए सघंदो आहे? मंच छॾे करे ॿुधाए सघंदो आहे? टोटल 1300 कुछ परिवार अथव पूरे हिंदुस्तान में। हर राज्य में उनकी रिजर्वेशन सीट अथव, राज्यसभा में रिजर्व अथव उनजी। हिकु वोट जो इहो अटल बिहारी वाजपेयी हिकु वोट सां हलियो। शायदि असां इहो प्रयास कंदासीं, असांखे 6वीं अनुसूची में असांजी भाषा खे मान्यता मिली त शायदि मिले न मिले, प्रयास त करणु चाहिए। तव्हांजे साम्हूं इज़राइल असांजे साम्हूं हिकिड़ो अनुभव आहे, करे सघंदा आहियूं। सुंदरानी साहब हिन तरफ़ तव्हां सोचणु चाहिए, हाँ करणु चाहिए। बिल्कुलु असांजा वॾा वॾा वकील हाईकोर्ट में बि लॻायूं न, इहो दूरदृष्टि परिणाम ईंदो। हिकु ॿियो असांजो बढ़िया कमु करे थो, जेको सिंधी भाषा खे IAS भारतीय प्रशासनिक सेवा में स्थान मिलियो आहे। हाणे असांजा कुझु न कुझु अचनि था, क्यों पेपर छा थींदो सिंधी, हाणे धीरे धीरे हिकु ॿ टे अचनि था। धन्य आहे असांजे संतनि खे जो असां चिंता करे, चाहे नागरिकता के रूप में, चाहे राजनीतिक हस्तक्षेप के रूप में कुछ न कुछ असां विचार करें था। इन पासे मां तव्हां ध्यानु आकर्षण कयो। धन्यवाद। जय हिंद, जय भारत। तो पाण हुन बेस पे, समाज जे बेस पे, जातीय बेस पे इलेक्ट थियणु मुश्किल आहे। तो पाण ये डिमांड रखूं गवर्नमेंट जे साम्हूं कि असांखे मनोनयन करणु घुरिजे, भले जनसंख्या घटि आहे उन हिसाब सां ई। तो पाण उहा छत्तीसगढ़ सिंधी पंहिंजे तरफ़ सां डिमांड रखंदासीं। भैया असांजी जनसंख्या के अनुपात में असांखे लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद में अधिकार मिलण खपनि। इहो असां घुर करे सघूं था। उन लाइ हितां मूवमेंट हलाए करे राष्ट्रीय स्तर ते सिंधी समाज खे जागृत करण जी ज़रूरत आहे। छो त लोकसभा में जेके वोटनि जी संख्या 12, 13 लख, 15 लख, किथे 18 लख, किथे 20 लख, उनमें सिंधी 50,000, 60,000, 40,000 वोट, जेके इलाही सिंधी बाहुल क्षेत्र आहे। तो उन आधार से सिंधी समाज जो चयन थी नथो सघे। विधानसभा की भी स्थिति है कि घट में घट 2 लख, वध में वधि 3 लख, 3.5 लख, 4 लख की विधानसभा। उते सिंधियुनि जो अनुपात वध में, जीअं मां चवां तो रायपुर शहर में 2 विधानसभा अहिड़ियूं आहिनि जिते सिंधियुनि की संख्या इलाही सुठी आहे, पर इलाही सुठी 10% भी कान्हे।
जीअं दक्षिण विधानसभा में 2.5 खां पौणा 3 लख मतात आहिनि, उते क़रीब 13-14 हज़ार मतात आहिनि, मतिलबु 6-7% जी इहो प्रस्ताव ॾिना ते भेटनि खे ऐं हिकु एकता जी ॻाल्हि पाण कंदाऊं त हिकु अनाउंस करे मूंखे ॾाढी ख़ुशी थिए थी कि 11 लख जे अनाउंस कयो अथऊं ट्रस्टी सां रोकूं था बसि भाई रोटी मालिक चए अडवाणी परिवार की तरफ से श्री मोटूमल अडवाणी जी भी घोषणा करन था ट्रस्टी ठहण लाइ जोरदार ताली साईं बी करे असां अभिनंदन स्वीकार कंदा आदरणीय श्री मोटूमल अडवाणी जी तो ये है तो सिंधी समाज पण चवंदा आहिनि कि मां भई सहयोग न कंदा आहिनि सिंधी समाज अरे तो हिकु क़दम अॻिते त वधायो सिंधी समाज इलाही सिंधी समाज अहिड़ा आहिनि माण्हू की हर समय गॾु हूंदा कि तव्हां कमु कयो बसि असां सां गॾु आहियूं ही ख़ुशी जी ॻाल्हि इहा कि बालाघाट महाराष्ट्र में श्री भगवान दास इसरानी जी आया आहिनि वो हिकु समाचार मुंहिंजो वियो मुंहिंजो मैसेज हो चई यार एॾो सुठो कमु करे थी छत्तीसगढ़ सिंधी पंचायत संगठन ठहण लाइ तो उहे भी ख़ासि आया आहिनि हिते वेठा आहिनि साईं भगवान दास इसरानी जी जोरदार ताली सां स्वागत कंदो अगले वक्ता के रूप में मैं आमंत्रित तो कयां हीरा मोटवानी साहब, कार्यकारी अध्यक्ष पूज्य सिंधी पंचायत दादू जिलो रायगढ़। हीरा मोटवानी साहब। असांजा जेके आगंतुक अतिथि आया आहिनि, असांजा जेके वॾा आया आहिनि उन सभिनी खे प्रणाम थो कयां पियो, हिन मंच खे प्रणाम थो कयां। मां सुबुह लाइ हिन कार्यक्रम खे ॾिसां थो पियो, ॾाढी ख़ुशी थी थिए पई कि अहिड़ा कार्यक्रम असांजे प्रदेश में थियनि था पिया जिते असां सभु एकजुट थी करे अची वेहूं था। मां तव्हांखे ॿुधायां कि जेको प्रस्ताव पहिरें सत्र में आयो हुयो उहो ॾाढो ई मतिलबु पंहिंजे पाण में हिकिड़ो अहिड़ो प्रस्ताव आहे जंहिंखे ध्वनि मत सां असां गॾु पारित त कयो आहे, पर उनजे लाइ वरी हिकु दफ़ो जोरदार ताड़ी वॼाए छो कि इहो क्रांतिकारी प्रस्ताव आहे। इहो ॾाढो क्रांतिकारी प्रस्ताव आहे कि असां हुनखे एकजुट कयूं। इन में मुंहिंजो हिकु सुझाव इहो आहे कि असां कंहिं बि पंचायत खे डिस्टर्ब न कयूं, छो कि सभिनी जा ॾिसो ईगो हूंदा आहिनि। अगरि उन ईगो सां ई त इहे असां जेके बटिजायूं, पहिरां जीअं असां चवंदा हुआसीं कि भई असां दादू जिलो खानपुर भावलपुर साहिती इन्हनि खे बि असां डिस्टर्ब न कयूं। इन खां अलावा ॿियूं जेके पंचायतूं ठहियूं आहिनि क्षेत्र वाइज़ उन्हनि खे बि डिस्टर्ब न कयूं। असां छो चऊं कि तव्हां सभु विलय थियो असां सां गॾु, असां सां गॾु विलय न थियो, तव्हांजो पंहिंजो अस्तित्व पंहिंजी जॻह ते क़ाइमु रहंदो। लेकिन छत्तीसगढ़ में अगर कोई नियम कानून ठहंदो तो वो छत्तीसगढ़ सिंधी पंचायत कुछ छत्तीसगढ़ सिंधी पंचायत जे बैनर ते लही हलंदो और उनके एफिलेशन चूंकि असांजा वॾा असांखे ॾियनि था पिया ऐं उहे असांखे एफिलेशन जंहिंमहिल ॾेई छॾींदा ऐं असां सभु हिकिड़े ई छत्र जे हेठां अची वेंदासीं त असां पंहिंजो पाण में हिकु थी वियासीं। उन में असांखे अलॻि सां कंहिंखे बि डिस्टर्ब करण जी ज़रूरत न आहे, कंहिं बि पूज्य पंचायत खे कंहिंखे बि कुझु चवण जी ज़रूरत न आहे। उन्हनि खे सिर्फ़ु एतिरो चवणो आहे कि असांजो अश्वमेध जो असां यज्ञ जो घोड़ो छॾे ॾिनो आहे, हाणे तव्हां इन्हनि खे स्वीकार कयो, असांजे छत्र खे स्वीकार कयो। इहा असांजी वेनती आहे, न कि असांजो आदेश आहे। ऐं मूंखे इहा पूरो विश्वास आहे कि 80% खां मथे सिंधी पंचायतियूं इन प्रस्ताव के स्वीकार तुरंत करे वठंदियूं। 20% अगरि न थींदियूं त उहो ॿिए सत्र में असांजे जेॾीमहिल ॿियो असांजो अधिवेशन थींदो त उहे बि अची वेंदियूं ऐं हिकु ॾींहुं असांजो 1 साल जे अंदरि 1.5 साल जे अंदरि असांजो हिकिड़ो ई टॉप असांजी जेकी संस्था रहंदी उहा पूज्य छत्तीसगढ़ सिंधी पंचायत ई रहंदी। और जेॾीमहिल असां हितां हिकु कोई बि नियम कानून पारित कंदासीं उहो असांजे पूरे प्रदेश में असांजा सभु सिंधी भाउर हुनखे मञंदा, छो कि निश्चित रूप सां जेके बि अनुभवी माण्हू असांजे हिन छत्तीसगढ़ सिंधी पंचायत में अची वेठा आहिनि, असांजा संत आया, पूज्य संत आया, इहे सभु असांजे भलाई लाइ त करनि था पिया। हे असांजो भलो ई त सोचनि था पिया। हिन महिल एतिरी ॻाल्हियूं अचनि थी पियूं राजनीति में असांखे हे न मिलियो हो न मिलियो, लेकिन जेॾीमहिल असां हिकु थी वेंदासीं, असांजी संस्था हिकु थी वेंदी त कंहिं बि राजनीतिक दल खे असांजे लेटर पेड खे न करण खां पहिरां 50 दफ़ा सोचणो पवंदो। असांजे छत्तीसगढ़ सिंधी पंचायत जे लेटर पेड ते यदि कोई प्रस्ताव वञे थो पियो, कोई भी पार्टी हूंदी उनखे जेॾीमहिल इहा ख़बर पवंदी कि इहा शीर्ष नेतृत्व आहे त उनखे मञणो ई पवंदो। ऐं ईअं ई थींदो आयो आहे, हर राज्य में ईअं ई थींदो आयो आहे
त पंहिंजी एकता खे मजबूत करण लाइ असांखे कुझु छत्तीसगढ़ सिंधी पंचायत खे मजबूत करिणो आहे। ॿियो मां हिकिड़ो, चूंकि खुलियल मंच आहे इन करे मां चवां थो पियो, ज़रूरु पहिरें सत्र में बि इहे ॻाल्हियूं आयूं आहिनि कि असांजे समाज में हिन महिल 2 समस्याऊं आहिनि, हिकु सिंधी ॿोली ऐं ॿियो मिटी माइटियूं, जंहिंजे कारण सभु परेशान आहिनि। भली उहे चवनि नथा पिया, स्वीकार नथा करनि पिया। घणा ॼणा ईअं बि चवंदा हूंदा, न न न मुंहिंजे घर में त कुझु बि कोन्हे को, बिल्कुलु बि न आहे, मां त हिकदमि ॾाढो बढ़िया आहे, पूरो घर मुंहिंजो ॻाल्हाईंदो आहे। लेकिन सभिनी खे अंदर में ख़बर आहे कि असां सभु ॼणा इन्हनि 2 बीमारियुनि सां ॾाढो परेशान आहियूं। ऐं इन जो हिकिड़ो उपाय इहो आहे कि असांजी जेकी संस्थाऊं आहिनि, कोई बि संस्था, जीअं शीर्ष में असांजी संस्था अचे थी पई, त इहो उनजो दायित्व आहे कि असांजे हिन 2 बीमारियुनि जो इलाज बि उहे पाण ॻोल्हनि ऐं असांखे मथां खां हेठां ताईं असांखे उहो हिकु करण जी कोशिशि करनि। सिर्फ़ु इन ई कमु में असांजे ॿारनि खे सम्झाइनि, काउंसलिंग करनि, ॿारनि जो सत्र अलॻि सां सॾु कयो वञे, असांजा जेके पढ़ियल लिखियल ॿार आहिनि उन्हनि खे अलॻि सां विहारियो वञे, उन्हनि खे असांजा जेके वक्ता आहिनि, एतिरा ओजस्वी वक्ता आहिनि, असांजे विच में ॾाढा ओजस्वी वक्ता अथव, उहे अचनि ऐं असांजे ॿारनि खे काउंसलिंग करनि कि बेटा हे जेको बि तव्हां करे रहिया आहियो इहो ग़लति आहे। तव्हां जेको पंहिंजे पैरामीटर्स ठाहे रखिया आहिनि कि भई मूंखे वॾो शहर खपे, जिते मॉल हुजनि, जिते सुख सुविधाऊं हुजनि, जिते मुंहिंजी जेकी बि चीजूं आहिनि उहे पूरियूं थियनि, अकेलो घर हुजे, इकलौतो छोकिरो हुजे, पैसा जोरदार हुजनि। उहे छोकिरनि पंहिंजो ठाहे रखियो आहे कि भई मूंखे त ऐश्वर्या राय खपे, उन खां अलावा त ॿियो मकानो बि कोन। ऐश्वर्या राय त हिकिड़ी ई उहा ॻाल्हि बि बचनि सभु परिवार में, हाणे ॿी किथां अचे। त इहे जेके असांजा पैरामीटर्स ठहियल आहिनि, इन जे लाइ असांखे पंहिंजे ॿारनि खे काउंसलिंग करणी पवंदी ऐं उहा सभु असांजी ई ज़िम्मेदारी आहे। छोकी असां हिकु तरफ़ त चवंदा आहियूं कि सभु कुझु लेख जे मथां ॻाल्हि आहे, लेकिन जंहिंमहिल लेख ईंदो आहे त असां उनखे मञण सां इनकार करे छॾींदा आहियूं। उन खां पोइ बेमेल जोड़ियूं ठहंदियूं आहिनि, बेमेल परिवार मिलंदा आहिनि ऐं उन खां पोइ टुटंदा आहिनि। ऐं उहे जेके बेमेल परिवार टुटनि था पिया, उहे ॾाढी तकलीफ़ूं था ॾियनि पिया पूरे ख़ानदान खे ऐं पूरी पीढ़ीअ खे, हिकु 2 पीढ़ियुनि ताईं उनजो असरु रहे थो पियो। इन करे इहे बेमेल जेके जोड़ असां पंहिंजे जिद जे करे, पंहिंजे ईगो जे करे, पंहिंजे पैरामीटर्स जे करे, पंहिंजी इच्छाउनि जे करे ठाहियूं था पिया, इन्हनि खे असां बंदि कयूं। असां पुराणे समय खे यादि कयूं। असांजा जेके वॾा हुआ, असांजा कुझु अहिड़ा विच वारा हूंदा हुआ जेके कि अची करे असांखे रिश्ता ॿुधाईंदा हुआ। उहे ज़रूरु तोड़े करे ॿुधाईंदा हुआ कि हे रिश्तो तव्हांजे लाइ ॾाढो बढ़िया आहे, हे रिश्तो मां हुननि जे घर वेंदो आहियां, हुननि जा जेके वीचार आहिनि, हुननि जे परिवार जा जेके संस्कार आहिनि, उहे तव्हांजे परिवार सां मिलनि था पिया, इन करे उहे ॿुधाईंदा हुआ। लेकिन उहो असां हाणे सभु छंड भिन करे छॾियो आहे। असां फोटू ॾिसूं था पिया, चिठा ॾिसूं था पिया, जंहिंजो रंगीन फोटू, बढ़िया चिठो, फर्स्ट क्लास चिठो ठहियलु अचे थो पियो, असां उनखे 1 नंबर में रखूं था। जंहिंजा चिठा जेके ठीकु नथा अचनि उनखे असां हेॾे पासीरो था कयूं, जबकि असांजो लेख थी सघे थो कि हिन पासे वारे में हुजे, असां उनखे बिल्कुलु ध्यानु नथा ॾियूं। त असांखे इन्हनि सभु चीजुनि ते ॾाढो ध्यानु ॾियणो आहे, छोकी असांजी अचण वारी नस्ल जेकी आहे उहा प्रभावित थी थिए पई। उहा इन करे प्रभावित थी थिए कि जेॾीमहिल असांजे ॿारनि खे पंहिंजे मनपसंदि साथी नथो मिले पियो त उहे ॿियनि समाजनि में वञनि था पिया। ऐं जंहिंमहिल ॿियनि समाजनि में वञनि था पिया त तव्हां मञी करे हलो कि हिकु दफ़ो अगरि असांजो हिकु मेंबर परिवार जो ॿिए समाज में हली वियो या ॿिए समाज जो असांजे समाज में अची वियो त असांजी जेकी संस्कृति आहे उहा मिलावटी थी वई। उनजो अॻिते छा थींदो अॼु ताईं कंहिं न सोचियो आहे। सिंधी छोकिरो बंगाली छोकिरी शादी थी वई, हाणे ॿारनि जी शादी कंहिंमें कंदव? सिंधियुनि में, बंगालियुनि में। मारवाड़ी छोकिरी अची वई, कंहिंमें शादी कंदव? सिंधियुनि में, मारवाड़ियुनि में। अॻिते जे 20 सालनि खां पोइ इहा समस्या विकराल थियण वारी आहे। ऐं हिन जे लाइ असां सभिनी खे पूरे तरीक़े सां पंहिंजी भूमिका खे निभाइणो आहे। अगरि असां सोचींदासीं कि इहो सभु कमु मुंहिंजो कोन्हे को, मुंहिंजा त कम लही विया आहिनि, मुंहिंजा त सभु ॿार पढ़णिजी विया आहिनि, जंहिंजा वेठा आहिनि उहे ॼाणनि असांखे छा करिणो आहे, त असां पंहिंजी क़ौम सां ॾाढी वॾी दगा करे रहिया आहियूं, पंहिंजी ॿोलीअ सां दगा करे रहिया आहियूं, छो कि इहा असांजी ज़िम्मेदारी आहे। इहा अगरि असां पंहिंजी ज़िम्मेदारी मञींदासीं
त इन समस्या जो हल निकिरंदो, न मञींदासीं न निकिरंदो। ॿी ॻाल्हि अचे थी पई सिंधी ॿोलीअ जी। पहिरीं गुरू माउ थींदी आहे, अगरि माउ सिंधीअ में न ॻाल्हाईंदी, तव्हां कुझु बि करे वठो, केतिरा सिंधी स्कूल खोले वठो, केतिरा सिंधी टीचर रखे वठो, केतिरा ई उन्हनि खे पढ़ाए वठो, तव्हां पार सिंधी न चवंदो। पहिरीं गुरू आहे माउ पीउ, जेके घर में उनखे सिंधी सेखारींदा आहिनि। तव्हां हिकु ॿार खे हिन महिल पैदा कयो ऐं उनखे वञी करे कर्नाटक वञी छॾे अचो, ऐं 5 सालनि खां पोइ तव्हां उन सां ॻाल्हायो, उहो कन्नड़ में ई ॻाल्हाईंदो, छोकी हुनखे त जेको सिखियो, जेके हुनजे हार्ड डिस्क में, हुनजी मेमोरीअ में जेके भैया शब्द टाइप टाइम जो थोरो ध्यानु रखंदा ही थोरो टाइम जो ध्यानु रखंदा, 2 मिंट खां ज़्यादा कोई न ॻाल्हाईंदो प्लीज़, छाकाणि इलाही वीचार आहिनि सभिनी। इन करे इहे सभु चीज़ूं जेके आहिनि, इन्हनि सभिनी ते ध्यानु ॾियो। अगरि असां नथा ॾियूं पिया, असां तकलीफ़ पाईंदासीं। ऐं ॿियो मां तव्हां सां हिकु वेनती आख़िरी करे मां पंहिंजी वाणी खे विराम ॾींदुमि, उहा इहा आहे कि हिन महिल हिकु प्रस्ताव आयो हो कि असांखे जेके बि सम्मेलन आहिनि उहे अलॻि अलॻि जॻहियुनि ते करणु खपनि। मुंहिंजी सभिनी सां वेनती आहे, पंहिंजे पंहिंजे शहरनि में वञी करे पंहिंजनि माण्हुनि सां ॻाल्हायो, और निश्चित रूप सां तव्हां पूज्य छत्तीसगढ़ सिंधी पंचायत खे आमंत्रित कयो, ॿियुनि संस्थाउनि खे आमंत्रित कयो, ताकि तव्हांजे शहर में उहे कार्यक्रम थियनि त माण्हू ॾिसनि कि भई ॿाहिरि छा थो थिए पियो ऐं छा नथो थिए पियो। तव्हां हिननि खे बि आमंत्रित कयो ऐं उन्हनि खे बि उकसायो कि भई असां वञूं था पिया कंहिं कार्यक्रम में, तूं बि गॾु उन्हनि खे बि वठी अचो, उहो ॾिसंदा त सिखंदा। धन्यवाद। काफ़ी सुठा सुठा वक्ता असांजे विच में हिते आयल आहिनि, मां सभिनी स्वागत थो कयां। पर चूंकि एतिरा वक्तागण जी लिस्ट मां वटि हथ में आहे, त अगरि थोरो सो संक्षिप्त में था ॻाल्हाईंदा त सभिनी खे मौक़ो मिलंदो, छोकी सभिनी कोई रायगढ़ खां आयल आहे, कोई कोरबा खां, सभिनी खे वापसि पंहिंजे शहर में मोटिणो आहे। अॻिले वक्ता जे रूप में मां VSS जो असांजे राहुल खूबचंद नंढे भाउ खे मां आमंत्रित थो कयां। इन खां पोइ असां नारी शक्ति खे ॿुधंदासीं, प्राची लालवानी ऐं वंशिका आहूजा जेके बालोद मां आयल आहिनि। राहुल खूबचंदानी VSS जा। एक बार प्रेम सो भगवान झूलेलाल जो जयकारो लगाईंदासीं। आयो लाल सभई चो, आदरणीय मंच, सम्मानीय सदन, अॼु ॾाढी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे कि अॼु पूरे प्रदेश में जेतिरा बि असांजा सिंधी समाज जा अॻवान आहिनि, पूज्य पंचन आहिनि, जेका बि असांजा वॾा आहिनि, तव्हां सभिनि जो तहे दिलि सां स्वागत आहे, धन्यवाद आहे। विश्व सिंधी सेवा संगम हिकिड़ी अंतर्राष्ट्रीय सिंधी समाज जी संस्था आहे जेकी सिंधी समाज लाइ, मानवता लाइ कार्यरत आहे। अचण वारे 18 सितंबर जो असांजे संत साईं शिरोमणी साईं युधिष्ठिर महाराज जी जे आशीर्वाद सां, तव्हां सभिनि जी प्रेरणा सां 18 सितंबर जो असां हिकु ॾाढो वॾो कार्यक्रम करे रहिया आहियूं। कार्यक्रम जो नालो आहे युवा देश का भविष्य। त हिन में असांजा मुख्य धारा सां, असांजा मुख्य रूप सां असांजा सिंधी समाज जा एकमात्र सांसद श्री शंकर लालवानी जी इंदौर में, असांजे सिंधी समाज में जेको सर्वोच्च पद आहे नेशनल काउंसिल लैंग्वेज जो NCPCL जा निर्देशक प्रोफेसर डॉक्टर रवि टेकचंदानी जी, ये सब मुख्य रूप से उपस्थित रहंदा। असांजा संरक्षक, असांजा पूज्य छत्तीसगढ़ सिंधी पंचायत जा असांजा प्रदेश अध्यक्ष, असांजा माननीय श्री श्रीचंद भैया भी असांखे आशीर्वाद ॾींदा, ऐं असांजा डायरेक्टर श्री लॉयन डॉक्टर राजू मनवानी जी भी उपस्थित रहंदा। तो मां तव्हां सभिनि सां हिकु निमाणी वेनती करणु आहे कि अचण वारे 18 सितंबर संडे जो मंझंदि जो कार्यक्रम आहे असांजो 12 खां 3 वॻे ताईं। त तव्हां सभिनि सां हिकिड़ी प्रार्थना आहे कि तव्हां हिन कार्यक्रम में ज़रूर शामिल थींदव, पंहिंजी उपस्थिति ॾींदव ऐं कार्यक्रम जी गरिमा वधाईंदव। ॾाढो ॾाढो धन्यवाद। जय झूलेलाल। हाणे मां असांजे ऐं सभु मिली करे मानी त ज़रूरु खाईंदासीं। हाणे मां असांजे अमित दादा खे चवंदुमि, अमित जीवनी दादा 2 शब्द करे सभिनि खे इनवाइट कंदा। धन्यवाद। जय झूलेलाल। आदरणीय मंच, सम्मानित सदन, तव्हां सभखे जीअं कि राहुल इनवाइट कियो, असांजो 28 सितंबर जो जो कार्यक्रम आहे ये राष्ट्रीय स्तर जो कार्यक्रम आहे जंहिंमें युवा देश जो भविष्य जो मेन, बाक़ी उनको वो बिजनेस या राष्ट्रभक्ति या जेके भी सेवाऊं उनके बारे में तव्हांखे विस्तृत जो पर्चा अचे था। अॼु हिन मंच तो मां सॼे प्रदेश जे पंहिंजे साथियुनि खे इनवाइट करणु चाहियां थो पियो कि
इन कार्यक्रम में ज़रूर अचो। विश्व सिंधी सेवा संगम जैसी 77 मुल्कनि में जेके ब्रांचेस नी 29 प्रदेशनि में असांजी हिम्मत संस्थाऊं आहिनि। असांजा जेके अंतर्राष्ट्रीय चेयरमैन आहिनि राजू मधवानी साहब, जेके असांजा फाउंडर चेयरमैन नी मतलब दादा गोपाल संजानी साहब ईंदा, शंकर लालवानी साहब नी मुख्य अतिथि, मुख्य वक्ता रवि टेकचंदानी साहब नी, श्रीचंद भैया हूंदा, असांजा संत युधिष्ठिर साहब हूंदा, साईं लालदास साहब हूंदा। तव्हां सां निमाणी वेनिती आहे इन कार्यक्रम में ज़रूर अचो ऐं समाज जे उत्थान जे लाइ व्हाट वी शुड डू, असांखे छा करणु घुरिजे पंहिंजे समाज लाइ, पंहिंजे देश लाइ, मिली करे इन ते गहन चर्चा कंदासीं। पुनः स्वागत ऐं तव्हांखे निमाणी वेनिती निमंत्रण ज़रूर अचो। 18 सेप्टेम्बर मेक यूनिवर्सिटी राहुल या 12 कोटी चो, एक्चुअली 11 को असांजो कार्यक्रम, 11 कोटी ताईं असांजो कार्यक्रम हूंदो ऐं मानी बि गॾु थींदासीं। धन्यवाद, जय झूलेलाल। जी धन्यवाद। नेक्स्ट वक्ता घुरा भाई। जय झूलेलाल। एक दफ़ो जोर सां असांजा आयो लाल सभई चओ। ये VSS संस्था विश्व सिंधी सेवा संगम 27 देशनि में ऐं 29 असांजा जेके हिते प्रदेश आहिनि उन्हनि में सभिनी जॻह ते आहे। त तव्हां सभिनी सां निमाणी वेनिती कंदासीं अहिड़ी तारीख़ ज़रूर सां ज़रूर अचनि। जय झूलेलाल। परिचय में आवाज़ ॾिनो राहुल खूबचंदानी। राहुल खूबचंदानी असांजे जेको आहे भारत जा, हिंदुस्तान जा जेको आहे युवा अध्यक्ष नी विश्व सिंधी सेवा संगम जा। एक दफ़ो ताड़ी वॼाए करे असां पंहिंजे अध्यक्ष जो बि सम्मान कंदासीं। खुशहाल कालानी, विनीत पंजवानी, मेक यूनिवर्सिटी समता कॉलोनी, मेक ऑडिटोरियम। अगले वक्ता के रूप में मैं आमंत्रित तो क्या प्राची लालवानी, वंशिका ओझा जी। कहा बच्चों संक्षिप्त में पहली गाड़ी रखो, काफी वक्ताओं की लिस्ट आने बाकी है, मेहरबानी करे कोई भी कमेंट में ज्यादा ना गलना। उन्होंने नेक्स्ट वक्ता करें जितेंद्र जी बुझा रहे हो यानी को वो राजनांदगांव जा वक्ता असांजा आदरणीय अर्जुन दास पंजवानी जी, उन्हनि का निवेदन आहे। इन्हीं को पोइ तव्हां जी। जय झूलेलाल। मां प्राची लालवानी छत्तीसगढ़ सिंधी महिला विंग जी उपाध्यक्ष आहियां बालोद मां। हिनमल मां भारतीय जनता पार्टी जी शहर मंडल में मंत्री आहियां और DPS जी प्रिंसिपल भी आहियां। मां वंशिका आहूजा DPS जी टीचर भी आहियां और महिला विंग जी सदस्य भी आहियां, कोषाध्यक्ष आहियां। मूंखे कोषाध्यक्ष जी पोस्ट दी वई आहे। अॻिते मां प्राची भाभी खे इनवाइट कंदमि कि उहो अॻिते ॻाल्हाइनि। बालो जूनियर DPS बालो। हिनमल गवर्नमेंट जी तरफां महिलाउनि खे 50% आरक्षण मिलियल वियो आहे। ये ॻाल्हि सभिनी खे पतो हूंदी, लेकिन हिनमल जेके फर्स्ट जेको हिनमल सत्र थियो हुन में ये ॻाल्हि चई वई कि मीन्स कई पंचायतुनि इहो चयूं कि महिलाउनि जो असां डांस रोड ते बंदि कयो आहे। त असां हिन टॉपिक ते ई चवण लाइ आया आहियूं। जंहिंमहिल असांजा जेके ईष्ट देव आहिनि झूलेलाल साईं, हुननि जी जेसिताईं असां छेज न खणंदा आहियूं तेसिताईं उहो प्रोग्राम पूरो न थींदो आहे। त मां इहो ॻाल्हि चवणु चाहींदमि कि जेको रोड ते डांस करण जी ॻाल्हि आई आहे उहा ॻाल्हि हमेशह पारिवारिक ॻाल्हि हुजणी घुरिजे। हीअ ॻाल्हियूं जंहिंमहिल अचनि थियूं कि भई डांस रोड ते न करणु वञे, त हिन ॻाल्हियुनि सां बि ॾाढी ॻाल्हियूं अॻिते अचनि थियूं। मां नथी चवां कि तव्हां पंहिंजे परिवार में महिलाऊं अॻिते वञी करे अगेंस्ट वञी करे तव्हां लड़ाई झगड़ा करे ऐं पंहिंजो परिवार तोड़ियो, पर मैं ये चवां थी कि पंचायत हिन ॻाल्हि ते इंटरफेयर न करे। ये ॻाल्हियूं पारिवारिक हुजणी घुरिजनि। जंहिंमहिल परिवार में कोई भी फंक्शन थिए थो, शादी थिए थी, कोई भी ॻाल्हि थिए थी, रोड ते बारात निकिरे थी या कुझु बि थिए थो, त जॾहिं सभिनि खे इंजॉय करण जो हक़ आहे त महिलाउनि खे इंजॉय करण जो छो न हक़ आहे? हुननि खे सिंधियत जो हक़ आहे। जॾहिं हर फील्ड में महिला अॻिते आवे त हिन कम में छो पीछे हुजे? मां ये ॻाल्हि चवणु चाहींदमि कि बसि पंचायत जेके आहिनि, जंहिंमहिल असांजे जातां आया आहियूं बालोद, उहा नंढी सिटी आहे। जेके अंकल हिन खां पहले आया हुया उहे मिट्री माइट्रियुनि जी ॻाल्हि करे वई। हिन ॻाल्हियुनि जो असरु गांव वारनि ते ॾाढो पवंदो आहे। जेकी अॼुकल्ह जी छोकिरियूं आहिनि हुननि क्राइटेरिया हिकिड़ी फिक्स करे रखी आहे कि असांखे शहरनि में ई वञिणो आहे। हुन सभिनि जो रीज़न छा आहे? हे ई रीज़न आहे कि गांव में हुननि जी सोच इहा आहे कि गांव में बंधन रखंदो आहे। असां बि आहियूं, असां हर फील्ड में कमु कंदा आहियूं। मां राजनीति में आहियां, माने पंहिंजी पूरी पढ़ाई सावरनि में वञी करे कई आहे।
त मां जॾहिं हर फील्ड में असां अॻिते वञी था सघूं त छो न असां इहे सभु ॻाल्हियूं कयूं। माना मुंहिंजो चवण जो मतिलबु आहे कि इहे सभु क्राइटेरिया तव्हां ॿधी करे पंहिंजी जेकी धीअर आहिनि हुननि जे मन में इहे ॻाल्हियूं विझो था कि गांव में जेकी छोकिरियूं वेंदियूं आहिनि हुननि जे मथां बंधन हूंदो आहे। लेकिन असां भई इहे चाहियूं था हिननि सां मिटी माइटनि में ॾाढो फ़र्क़ु पवंदो आहे। पोइ छा थींदो आहे अॼुकल्ह जी जेके पेरेंट्स आहिनि उहे चवंदा आहिनि तव्हांखे अलाउड अथव छोकिरियूं नथी मिलनि हिते त तव्हां वञी करे अदर कास्ट में शादी कयो। हिन सां अदर कास्ट वारी छोकिरियूं छोकिरा असांजे हिन में कम्युनिटी में अचनि था त असां पाण हिननि सभु ॻाल्हियुनि खे वधारो था ॾियूं न। त छो असां हीअं कयूं। जेकी भी मैटर आहे वो फैमिली ताईं हुजणो घुरिजे। महिला काॾे वञे थी काॾे नथी वञी थी सघे उहो ससु सहुरे जो हक़ आहे चवण जो, पंचायत जो हक़ कान्हे। ससु सहुरे जी कहिड़ी मेंटेनेंस हुजे तव्हां घर में बिल्कुलु घणो हले। असां बि वेंदा आहियूं घर खां ॿाहिरि लेकिन असां पंहिंजी ज़िम्मेदारी पूरी करे वेंदा आहियूं। हीअं न कि असां पंहिंजे ससु सहुरनि खे या घर वारनि खे निराश करे घर मां ॿाहिरि वेंदा आहियूं। त तव्हां पंहिंजे घर वारनि खे निराश बि न कयो, तव्हां हर ॻाल्हि में अॻिते हुजो। त पंचायतुनि खां इहा विनती आहे कि महिलाउनि ते इहो बंधन न रखो। ऐं मां ॿी हिकिड़ी नंढी सी ॻाल्हि हिकिड़ी अञा चवणु चाहींदमि। मां इहो चवणु चाहींदमि कि जेके असांजा त्योहार आहिनि अॼुकल्ह असां मल्हायूं था, थधिड़ी महालक्ष्मी, अॼुकल्ह ॾाढे सारे परिवारनि में इहा ॻाल्हि थी वई आहे कि भाई थधिड़ी न मल्हाईंदा आहिनि, ॿार नंढा आहिनि हुननि खे कोसी रोटी करे था ॾियूं पिया। जंहिंमहिल असांजो इहो अस्तित्व आहे, जंहिंमहिल असांखे कोई प्रदेश न मिलियल आहे, असांखे किथे बि हुन, लेकिन असां हिन देश विदेश में क़ाइमु आहियूं त जंहिंमहिल असां नंढे नंढे ॿारनि खे पंहिंजो इहो सेखारींदासीं कि थधिड़ी महालक्ष्मी छा थींदी आहे तॾहिं त उहो हुन सिखंदा न त इहे गायब थी वेंदियूं त असां सिंधी कीअं कहलाइजंदासीं। न असां सिंधी ॻाल्हायूं न असां त्योहारनि जे बारे में हुनखे ॿुधायूं त असां कीअं अॻिते रहंदासीं। असांजी त सभु शइ हिते ई ख़तमु थी वेंदी, असांजो अस्तित्व ई ख़तमु थी वेंदो। थैंक यू। जय झूलेलाल। ॾाढो बढ़िया। ॾिसी इहो प्रॉपर मंच आहे जिते महिला पंहिंजा वीचार हुआ। ॿिन्हिनि लाइ ज़ोरदार ताड़ी। हिकु दफ़ो वरी ज़ोरदार ताड़ी। मां कसम ॾेई करे चवां थो असां कान चयो आहे कि महिला डांस न करे। असां कान चयो आहे। ॾिसो कोई मुखी अची पंहिंजा वीचार चवनि था, हिकु मिनट, मुखी पंहिंजा अची करे वीचार चवनि था, असां ॿुधूं था, लेकिन छत्तीसगढ़ सिंधी पंचायत हुनखे लागू करणु नथी चए। जॾहिं छत्तीसगढ़ सिंधी पंचायत चई तॾहिं असां जिम्मेदार आहियूं। हाली पंहिंजा वीचार माण्हू रखनि था, वीचार रखे ॿुधूं था असां, लेकिन असां मना नथा कयूं। जी भाउ जी न, जंहिं परिवार जी धीअ भेण अगर डांस थी करे त छा उन्हनि खे एतिरी फिक्र न हूंदी कि कोई अदर पर्सन वीडियो न ठाहे, कोई विसिल न ॾे। इहा ॻाल्हि बि सही आहे न। अधु परिवार अलाउड कनि था। हाँ भाई तव्हां घर जे अंदर भी डांस जी फोटो विझंदा आहियो त न, उन्हनि जो चवण बि सही आहे। असां हर मामले में अॻिते आहियूं, लेकिन जंहिं घर में डांस थींदी परिवार में उहो परिवार पंहिंजी कैपेसिटी ॾेखारे, पंहिंजे परिवार जी लेडीज़ खे प्रोटेक्ट करे डांस लाइन में वठी वञे त कोई दिक़त ई कान्हे का। पारिवारिक मैटर आहे। श्री अर्जुनदास पंजवानी साहब, वरिष्ठ कलाकार, राजनांदगांव सां। श्री अर्जुनदास पंजवानी साहब। आदरणीय भाउरो, ॾाढी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे छत्तीसगढ़ सिंधी पंचायत जे हिन आयोजन में सभिनी शहरनि जा, ख़ासि कर के छत्तीसगढ़ शहरनि जा असांजी मुखी, असांजे उतां जा कुझु योगवान माण्हू अची हिन सभा में उपस्थित थिया आहिनि। मां संवैधानिक स्थितीअ ते थोरो वीचार पंहिंजो रखणु थो चाहियां। सभिनि खां पहिरियां मुंहिंजो प्रस्ताव आहे त भई असां छत्तीसगढ़ सिंधी पंचायत जो उद्देश्य गठन करण जो उद्देश्य छा आहे। छो असां हिकिड़ी छत्तीसगढ़ सिंधी पंचायत आई आहे, कहिड़ा कम कया आहिनि। मां हिकिड़े पुछो त भई हाणे हिन छत्तीसगढ़ सिंधी पंचायत खे घणा साल थी विया आहिनि गठण खे। चऊं 22 साल। मां जो भई छत्तीसगढ़ गठन में 22 साल थी विया न, हिकिड़ो छत्तीसगढ़ में संस्थान में हिकिड़ो बि अहिड़ो प्रस्ताव आयो आहे छा
ठोस प्रस्ताव आयो आहे छा, ठोस योजना ठही आहे छा, जंहिंमें पूरे छत्तीसगढ़ जी पंचायतुनि उन्हनि जो मान सम्मान ॾिनो आहे। गठन करण जो उद्देश्य कहिड़ो आहे? असांजी संस्था रजिस्टर्ड आहे। रजिस्टर हुजण जे करे असांजो हिकिड़ो बाइलाज थींदो आहे। जॾहिं बि असां कंहिंजो रजिस्ट्रेशन कराईंदा आहियूं संस्था जो, उन जो हिकिड़ो बाइलाज ठहंदो आहे। तव्हांजा मेंबर घणा आहिनि, तव्हांजो अध्यक्ष कहिड़ी तरीक़े सां चूंडियो वञो, अन्य पदाधिकारी बि कहिड़ा कहिड़ा ठहंदा, तव्हांजे मेंबर केरु केरु आहिनि, उन सॼी लिस्ट असांखे फर्म एंड सोसाइटी एक्ट जे अंतर्गत असांखे उते ॾियणी पवंदी आहे। मूंखे ख़बर ई कान्हे असांजे भई हिन महिल ताणी केरु सदस्य आहे छत्तीसगढ़। तव्हां चयो भई हिकिड़े वक्ता चयो त भई हाणे जेतिरियूं बि संस्था असांजी पंचायतियूं आहिनि उन में रजिस्टर न कयो। ईअं त पंचायत 10-20 ठहंदियूं वेंदियूं, व्यक्तिगत तौर ते पोइ तव्हांजी केरु मञींदो। यदि व्यक्तिगत तौर पे पंचायतूं ठहंदी, मुखी पाण पाके सॾाइण घुरिजो त पोइ तव्हांजो सम्मान कहिड़ो मिलंदो? हिकिड़े शहर में हिकिड़ी पंचायत हुजणु घुरिजे, इहो मुंहिंजो सुझाव आहे। असांजी छत्तीस वासूभाई जोतवानी वेठो अथव, असांजे छत्तीसगढ़ डिस्ट्रिक्ट केमिस्ट एंड एसोसिएशन में हिकिड़ी प्रावधान आहे। असां बि जॾहिं छत्तीसगढ़ ठहियो त असांजी छत्तीसगढ़ डिस्ट्रिक्ट केमिस्ट एसोसिएशन अलॻि थी वई मध्य प्रदेश सां। असां पंहिंजो चुनाव करायोसीं, उते हाय जेके ओॾी महिल उपस्थित उन्हनि मां अध्यक्ष चुनाव करायोसीं। तंहिंखां पोइ पूरे छत्तीसगढ़ जा वोटर जी लिस्ट लॻाईसीं। भई छत्तीसगढ़ में घणा केमिस्ट आहिनि, पंहिंजे पंहिंजे ज़िले जे आधार ते तव्हां पंहिंजा नाला ॿुधायो। उन्हनि नाला ॿुधाया, असां संगठन तयारु कयोसीं। मां उहो ई चाहियां थो भई जेतिरियूं छत्तीसगढ़ में पंचायत आहिनि सभिनि जा नाला असां वटि छत्तीसगढ़ सिंधी पंचायत में हुजणु घुरिजे। 10 हिते रायपुर में ॿुधुमि 60 पंचायतूं, भई 60 पंचायतूं त हर घर जो मुखी थी वियो त भई कहिड़ी मतिलबु? हर पाड़े में मुखिया, भई हे बि मुखिया, हे बि मुखिया, केरु कंहिंजी ॻाल्हि मञींदो? इन्हीअ करे मुंहिंजो सुझाव आहे, यदि एॾी वॾी रायपुर आहे, हिन में जोन बांटणु घुरिजे। भई 4 जोन ठाहे छॾियो, हिन जोन में फलाणो मुखियो, उन्हनि जो बि बिना चुनाव जे काई बि संस्था खे आदर न मिलंदो आहे। मां जो छा छत्तीसगढ़ सिंधी पंचायत जो अध्यक्ष श्रीचंद सुंदराणी आहे, कंहिं चूंडियो भाई? हेतिरा मुल्क वेठा आहिनि, कंहिं वोटिंग कई? बसि थी वियो। मां चयो मां चंदास पंजाणी मुखी थी वियसि, मुखी थी वियो। काई समाधानिक स्थिति हुजणु घुरिजे, समाधानिक स्थिति हुजे त भाई असां वोटिंग जी परंपरा रखूं। 4 ॼणा बीहनि, भले बीहनि 4, इहा आवश्यक कोन्हे असां रायपुर मां अध्यक्ष चूंडियूं, सचिव चूंडियूं। छो चूंडियूं भाई? सॼे छत्तीसगढ़ में असां कोई कंहिंखे बि योग्य माण्हू खे चूंडे सघूं था। हर जिले जा, हर पंचायत जा माण्हू अचनि, पंहिंजा छत्तीसगढ़ मुखी उन्हनि खे अधिकृत कयो त भई असांजे धमतरीअ मां हे माण्हू असांजो छत्तीसगढ़ पंचायत जो अध्यक्ष लाइ असां ईअं करके कंट्रोल करणु घुरिजे असांखे पंचायत ते। त सुठी ॻाल्हि थी थिए भई मुंहिंजो माण्हू आहे, भई फलाणे पंचायत जो अध्यक्ष, फलाणे पंचायत जो अहिड़ी कोई व्यवस्था हुजणु घुरिजे। ॿियो छत्तीसगढ़ पंचायत जो पंहिंजो आहे जो हिकिड़ो साधन हुजणु घुरिजे। ईअं न भई आयोजन थिए थो
फलाना तू नेरन कराए जाए, फलाना तू सेठ मंझन कराए जाए कि रात कराए जाए। छत्तीसगढ़ पंचायत जो पंहिंजो हिकिड़ो आय व्यय हिकिड़ो कोश हुजणु ज़रूरी आहे। जेतिरा बि असांजे छत्तीसगढ़ जा घटि में 4-5 लख सिंधी आहिनि, यदि 100 रुपया हर साल हिकिड़ो मेंबरशिप ॾींदासीं, 5 लख रुपए हर साल लॻंदा। ज़रूरी न आहे काथों जो बि असांजो समय जो धमतरीअ जो हुजे, राजनांदगांव जो, बिलासपुर जो अध्यक्ष ठहे। कृपया समय जो ध्यान दें। नहीं, धन्यवाद। धमतरीअ में इंडिविजुअल मेंबर ठाहिण आया। मां सलाह ॾिनीमान छत्तीसगढ़ सिंधी पंचायत जो अर्थ आहे सभिनी पूज्य पंचायत खे जोड़े करे उनजी तॾहिं तव्हांजी छत्तीसगढ़ सिंधी पंचायत ठहींदी। 2-2 रुपया मेंबरान फीस, 7 या 11 पंचायत मां पटाई, उन्हनि पंचायत अची करे मूंखे पैसा बि ॾिना ऐं उन टाइम खां पोइ व्यवस्था प्रारंभ थी आहे। जेकॾहिं तव्हांखे साल में 5000 फीस लॻायो, 10,000 फीस लॻायो पंचायत जे मथे, तो वो केर पंचायत नथो भरे हा तो वो ॾोही हुजे हा। तव्हां विच में इहो न चई सघो था पिया कि वो ॾोही आहे। पहिरीं ॻाल्हि तव्हांखे जानकारी कोन्हे। अगरि अॼु खुलो मंच आहे त खुले मंच में मुंहिंजो बि हिकु प्रस्ताव आहे, बाइलास थियणो घुरिजे ऐं कंहिं बि प्रदेश असांजे छत्तीसगढ़ प्रदेश में पंचायत जो मुखी छत्तीसगढ़ जो ठही सघंदो आहे। अगरि बाइलास ही कोन्हे और सिर्फ़ छत्तीसगढ़ पंचायत जो गठन तो थे तो मां हिनखे रायपुर पंचायत चईंदुमि, छत्तीसगढ़ पंचायत न चई सघंदो आहियां। ऐं रायपुर में भी कोई हिकु पंचायत न आहे, रायपुर में भी सेंट्रल पंचायत अलाए कहिड़ी पंचायत जी व्यवस्था आहिनि। असां हिन चक्कर में पंहिंजा राजनीति माण्हुनि खे नुक़सान था पहुचायूं। छा श्रीचंद सुंदराणी इहे विधायक ठही आहे? कर्म कया हुनई, पंहिंजी मेहनत कई हुनई, पार्टी में समर्पण भावना ॾिनी हुनई। अहिड़ा ई कांग्रेस पार्टी जा बि माण्हू पंहिंजी समर्पण भावना ॾींदा, उनखे वधाइणो घुरिजे। लेकिन पंचायत में अची करे अगर समाज के विघटन में कंदा तो वो ॾोही हूंदा, वो ॾोही हूंदा। पंचायत पारदर्शिता हुजणी घुरिजे। असां वटि बि चुनाव थींदा आहिनि, 2 सालनि में असां नामांकन जो डिक्लेरेशन कंदा आहियूं। ये अलॻि ॻाल्हि आहे कि मां 3 दफ़ो मुखी सर्वसम्मति तो लेकिन नामांकन तो थियो आहियां, उहो हिकु अलॻि विषय आहे। सवाल इहो आहे इन जो बाइलास केरु ठाहींदो। इन विच में भी ये ॻाल्हि हली हुई, जेतिरा मुखी या तो मेंबर फीस पटाइनि या तो मेंबर फीस पटाइनि। अगर तव्हांखे लॻे तो बाइलास ठतो आहे त असांखे नयो बाइलास ठाहिणो आहे, नयो बाइलास ठाहिणो आहे। बढ़िया, असांखे बाइलास ठाहिणो आहे। जेसि ताईं चुनाव न थी सघंदो आहे तेसि ताईं बाइलास न ठहींदो। असां हुनमें सहमति आहे, वो आहे त असां बि ॻाल्हाईंदासीं हुनमें, असां ॻाल्हाईंदासीं। असांजो अधिकार आहे साईं। मां माफ़ी थो घुरां, मां माफ़ी थो घुरां। न तव्हां ॻाल्हायो। मांजी सोच है असांजे छत्तीसगढ़ में अगर असांजा जो विधायक रहा हारे तो हे पाण न हारे, सभी उन समय की पार्टी हारजी वही है। श्रीचंद सुंदराणी में हारियो आहे। पहली ॻाल्हि, अगर कोई विधानसभा सीट में कोई पार्टी टिकट ॾे थी पई, चाहे कांग्रेस में चाहे भाजपा में, उनकी भूमिका उनजी हुजणी घुरिजे। पंहिंजी समर्पण की भावना उन मिट्टीअ सां प्यार, चाहे तिलदा वारो मुखी तिलदा वारो विधायक ठहे, चाहे रायपुर वारो ठहे, चाहे धमतरी वारो ठहे, चाहे सिंधी कांग्रेस हुजे चाहे बीजेपी हुजे, हुनजी उपयोगिता उपलब्धि छा आहे पार्टी के प्रति। पहिरों तो पार्टी में पंहिंजी उपलब्धि ॾे। 15 साल 20 साल सेवा करण खां पोइ पार्टी टिकट न थी रही तो उनखे असां छा करे सघंदा आहियूं? असां छा करे सघंदा आहियूं? पॉपुलेशन असांजी आहे, पॉपुलेशन असांजी आहे। जाते पॉपुलेशन आहे उते असां विढ़ूं था पिया, जाते पॉपुलेशन आहे असां उते विढ़ूं था पिया। और जाते पॉपुलेशन कोन्हे असां चऊं था 5 सीट ॾियो 10 सीट ॾियो। दादा कंहिं चिंतन अथव, हिनखे नॉर्मल में न वठो। असांजी भेण चई मातृशक्ति असां पाण चईंदा आहियूं, इन्हनि खे असां राजनीति में आणूं महिलाउनि खे। छो त जाते अगरि पार्षद चुनाव आहे महिला तो थे तो छा पुरुष लड़ंदो आहे चुनाव? महिला लड़ंदी। असांखे तो उनखे अॻिते आणणो पवंदो महिलाउनि खे। समानता जो अधिकार बाक़ी छा आहे? समानता जो अधिकार छा आहे बाक़ी? ॻाल्हाइण जो न थींदो दादा, कमु करिणो पवंदो। अॼु सशक्तिकरण तो थिए 20 सालनि खां पोइ। ॿार हाणे पैदा थियो आहे, डुकंदो या व्यवस्था करणी घुरिजेव। असांजो दादा चई सुठी ॻाल्हि आहे, मन में आक्रोश आहे ऐं असां चाहींदासीं। माफ़ी घुरी थो चवां, ॿिए कंहिंखे ठेस पहुची मां माफ़ी थो घुरां। असांजे जेतिरा बि नेता आहिनि कंहिं बि पार्टी जा आहिनि, चाहे भाजपा हुजे कांग्रेस हुजे, उनखे असांजो वधाइण जो अधिकार वञणो घुरिजे, पुशबैक कयो वञे। ॿी ॻाल्हि और जीतू भैया इसके बाद मेरा नाम बहुत देर से मेरा नाम बोलना कंहिं बि असांजे पिला वारे बि चई
जेकॾहिं हाणे मां समाज मुखी आहियां, पार्षद चुनाव लड़ी छॾियो त हाणे मुंहिंजी छा वैल्यू रहंदी, तव्हां सम्झो न ॻाल्हि। पाण हिकु जॻह में समर्पण, अगरि सेवा भावना में आहियूं त उन सेवा में हलूं, अगरि राजनीति में अचूं त उनखे राजनीति में वधाए वञिणो घुरिजे। इहो मुंहिंजो वीचार त सुझाव त माफ़ी थो सभई आयोलाल चओ झूलेलाल। ॾिसो, पूज्य छत्तीसगढ़ सिंधी पंचायत जो गठन 1998 में थियो। छा कोई भी संस्था जो रजिस्ट्रेशन बिना संविधान जे थींदो आहे? संविधान में 19 थींदो आहे, जंहिंमहिल नओं संविधान ठहंदो आहे, नई संस्था ठहंदी आहे, उन में हर बार जा परिवर्तन जी संभावनाऊं रहंदियूं आहिनि। अॼु अगरि कोई सुझाव तव्हां पंचायत जा मुखी साहब हिते वेठा आहियो, तव्हां लिखित ॾियो, मौखिक ॾियो, असां नोट कयूं था। कुछ सुझाव ईअं आया कि प्रदेश खां रायपुर खां ॿाहिरां जो माण्हू बि अध्यक्ष थी सघे थो, थियणु खपे, अहिड़ो प्रस्ताव आयो हिकु। या जोन जी ॻाल्हि, हाणे अर्जुन दास जी ॻाल्हि कई कि तव्हां मां कुझु माण्हू बिना जानकारी जे अभाव में इहे ॻाल्हियूं ॻाल्हाइनि था पिया। असांजा 4 जोन ठहियल आहिनि पूरे छत्तीसगढ़ में, 4 भागनि में असां हिनखे बांटियो आहे। हर 3 महीने में कार्यकारिणी जी मीटिंग थींदी आहे। असां निमंत्रण मोकिलींदा आहियूं, पोइ के अचनि था, के नथा अचनि, त इन लाइ असां ॾोहींदा आहियूं। चुनाव इहा ई हिकु संस्था आहे प्रदेश स्तर जी, जंहिंजा चुनाव हर 3 साल में थींदा आहिनि। जनरल सिंधी पंचायत जिते ठही, ॿियूं पंचायतियूं ठहियूं, अस्तित्व ख़त्म थी वियो, लेकिन 22 साल खां छत्तीसगढ़ सिंधी पंचायत जो पूरो अस्तित्व आहे। पंचायत में असांजी मेंबर आहिनि। जेके नयूं पंचायती ठहिनि, उहे मेंबर असां न ठाहिनि, ठाहींदासीं उन्हनि खे बि। उन लाइ बि सुझाव आयो आहे। महेश रोड़ा इलाही सुठी ॻाल्हि कई कि असांखे सामाजिक स्तर ते उन माण्हुनि खे वधाइणु खपे, जेके राजनीतिक क्षेत्र में सक्रिय आहिनि, उन्हनि खे असांखे पुठ ॾियणु खपे, सपोर्ट करणु खपे। इहा ॻाल्हि त असां, ऐं जन जागरण, अगरि असांजे पंचायत जी उपलब्धि न हुजे न, त अॼु छत्तीसगढ़ जी 90% पंचायतूं हिते अगरि उपस्थित आहिनि, त मुंहिंजे ख्याल सां छत्तीसगढ़ सिंधी पंचायत जी सभिनी खां वधीक उपलब्धि आहे। कुझु असां गैर जानकारी जे आधार ते असां मिड़ई डायस ते आरोप लॻायूं था, आरोप न लॻायूं, सुझाव ॾियूं, अञा सुठो कीअं करे सघूं था असां। इहो प्रयास असांजो हुजणु खपे। असां कोई आपस में बहस करण लाइ न वेठा आहियूं, असां समाज जे सुठे लाइ वेठा आहियूं। श्रीचंद सुंदराणी कीअं अध्यक्ष ठहियो, या सेठ भारोमल कीअं अध्यक्ष ठहियो, तव्हां सभिनी मिली करे ठाहियो, ॿियो कोई नालो न ईंदो। ऐं हिकु ॿी ॻाल्हि ॿुधायां थो, छत्तीसगढ़ सिंधी पंचायत जे संविधान में स्पष्ट रूप सां लिखियलु आहे कि पहिरियों प्रयास आम सभा में थींदो। आम सभा में 1 खां 2 नाला ईंदा, 3 नाला ईंदा, त उन्हनि खे वीचार थींदो। अगरि कोई नालो न ईंदो, हिकु दफ़ो अहिड़ी स्थिति आई, साईं हरगुन दास जी वेठा आहिनि, हरगुन दास जी जो नालो प्रस्तावित थियो, मुंहिंजो नालो प्रस्तावित थियो। सेठ भोजवानी साहब और 5 संरक्षक मंडल जा सदस्य हुआ, सेठ भारोमल जी हो, सेठ आसूदाराम जी हो। 5 पंच थी करे असांखे आमंत्रित कयो ॿिन्हिनि खे। असांजे ॿिन्हिनि जे विच में सहमति थी। हरगुनदास जी पाण वेठा आहिनि मंच। अॼु संरक्षक ई असांजा फाउंडर आहिनि छत्तीसगढ़ सिंधी पंचायत जा, जेके असां शुरूआती पहिरीं कमेटी ठही हुई। ऐं असां हर 3 साल में चुनाव थींदो आहे। चुनाव सर्वसम्मति सां, मां इन पक्षधर आहियां कि पंचायत चाहे नंढी हुजे चाहे वॾी हुजे, पहिरियों प्रयास असांजे सभिनी मुखियुनि जो, असांजे प्रमुख साथियुनि जो इहो हुजणु खपे कि असां सर्वसम्मति ठाहिण जी कोशिशि कयूं। न त 2 नाला आम सभा में ईंदा, 3 नाला ईंदा, 3 में असां वोटिंग कराए वठंदासीं, आम स्लिप ते वोट कराए वठंदासीं, हथ खणाए वठंदासीं। लेकिन असांजे संविधान जी व्यवस्था आहे, आम सभा में चुनाव थींदो, असां उन संविधान की तेसी कहाणी बदिलियूं नथा। तेसी कहाणी ऐं हर संस्था, तव्हां ॾिसो अग्रवाल समाज जो इलाही लफड़ो हली रहियो 8-10 ॾींहंनि खां, कोर्ट तक केस विया, लेकिन अॼु हुननि आम सभा सर्वसम्मति सां आम सभा में चुनाव कराइनि था। हेॾो अग्रवाल समाज एॾो संपन्न समाज आहे, लेकिन उहो बि पंहिंजे समाज में फूट न पए, इन करे इहे प्रयास कनि था। लेकिन तव्हां इहा दिमाग़ मां ॻाल्हि कढी छॾियो कि जेके बि असांजा सेठ भारोमल चुनाव 3 बार अध्यक्ष थियो, त बाक़ाइदा आम सभा में ठहियो। सेठ बलराम दास अध्यक्ष थियो, आम सभा में ठहियो। मां बि अगरि 3 दफ़ा अध्यक्ष ठहियो आहियां, त आम सभा में ठहियो आहियां। तव्हां पहिरीं छत्तीसगढ़ सिंधी पंचायत छा कयो आहे तव्हां चओ था पिया। अॼु असां जन जागरण जे मां में असां अगरि चकर भाटा जा मुखी साहब हिते वेठा आहिनि छा चकर भाटा जा मुखी साहब?
प्रकाश भैया तव्हां ॿुधाए सघो था कि 115 दुकान हुआ कि तोड़ण जो आदेश थियो। लालदास साईं मूंखे फ़ोन कयो, SDM तव्हां सां सही तरीक़े सां न पियो ॻाल्हाए, उन में कंहिंजी भूमिका हुई 115 मां 114 दुकान तोड़ण खां बचाइण, करोड़े रुपए जी संपत्ति जेका तोड़ण जो आदेश थियो हो। प्रकाश भैया शायदि जानकारी में हूंदनि, ज़रूरु पंहिंजे वात सां ॿुधायो, अचो तव्हां ॿुधायो उन में तव्हां सां केरु तव्हां सां बीठो, कंहिंजे करे 115 दुकान हुआ। SDM सिंधियुनि खे घटि वधि गारियूं पियो ॾे, सिंधियुनि जी हिमत न पई थिए मिलण जी। मां हितां फ़ोन कयो, हुतां फ़ोन करे SDM कापण लॻो, मैं तोखे चकरभाटा में रहणो आहे या न रहणो आहे, अगरि तोखे त पोइ मूंखे लालदास साईं जन मूंखे चयो कि श्रीजन कीअं बि इहे दुकान बचाइणा आहिनि। 114 दुकान बचा, हिकु दुकान इन करे टुटो कि बस स्टैंड जो एलिवेशन पियो ख़राबु। मां हुनखे ग़लती में चई वियुमि, यार चकरभाटा जा सिंधी असांजा वीचारा ग़रीब सिंधी आहिनि, कि तूं श्रीजन कहिड़ी दुनिया में तो रही, तूं रायपुर जा सिंधी अची ॾिसो, उन खां वधीक संपन्न चकरभाटा जा सिंधी आहिनि, तव्हां अची दुकान ॾिसो पियो। तव्हां प्रकाश जी तव्हां ॿुधायो अगरि मुंहिंजो हिन में हिकु पैसे जो दोष हुजे। आयो लाल सवई जो पोइ सोचता आहियूं असां हेॾा झूलेलाल भॻवान जो नालो खणण में। रोटी तो सभिनी खाधी आहे न, जय जय झूलेलाल। इहा श्रीचंद भाऊ हिकु वॾी हक़ीक़त ॿुधाई। चकरभाटा में एयरपोर्ट रोड यानी जेके मेन रोड चवंदा आहियूं, जिते असांजे लाल साईं जो मंदिर बि आहे, मेन मार्केट आहे, उन मार्केट खे यानी SDM अर्जुन सिंह सिसोदिया नालो खणी बदमाशी हुनजी छा, असां सिंधियुनि सां हुनजी उहा चटाभेटी, मतिलबु अलॻि ई भाव रखंदो। असां पहिरियों तहसीलदार हूंदो बिला में, उन खां पोइ SDM थी करे आयो। केवल पैसा खींचण जे लाइ ऐं असांखे परेशान करण जे लाइ हुन इलीगल मार्किंग कराई। हुन रोड जी चौड़ाई आहे 60 फीट, तो रोड जे सेंटर का 90 फीट हेॾे 90 फीट होॾे मनमाने तरीक़े सां नापण लॻे। ऐं स्थिति इहा हुई, कोई असां हुते वेझो कब्जो करे कोन वेठा आहियूं। 1971 खां 2001 ताईं ऐं 2001 खां 2031 ताईं असांखे स्थाई पट्टा मिलियल आहिनि, जंहिंजा मालिक आहियूं असां। उन दुकाननि जे अंदरि घुसी करे जंहिं दुकान जी गहराई 10-12 फुट आहे, 7 फीटनि ताईं मार्किंग करे आया। हाणे ॿुधायो कि छा बचो। तो असां हुनखे चयोसीं भई सर ये क्या कर रहे हैं आप यहाँ, इस बचे हुए टुकड़े का 3-4 फीट का क्या करेंगे। तो असांजो मखौल उड़ाईंदो असांखे चए थो, परिवार में बड़ा बुजुर्ग कोई होगा ना, उसका फोटो ला के टांगो यहाँ पे, उसमें माला लगा दें। असां कलेक्टर वटि वियासीं, तमामु प्रशासनिक अधिकारियों सां चर्चा कई कि सुनवाई न थी। सही ॻाल्हि आहे, असां साईं लालदास जे माध्यम सां श्रीचंद भाऊ सां संपर्क कयोसीं। हुननि बाक़ाइदा उन SDM खे फ़ोन करे उनजी रिकॉर्डिंग बि असांखे भाऊ मोकिली हुई, ॾाढी ज़ोरदार हुनखे दॿ ॾिनी। तेसीं ताईं दुर्भाग्य आहे कि हिकु दुकान जेको वैलिड पटे वारो हो उहो टुटी चुकियो, लेकिन ॿी सॼी बाज़ार बची वई। ऐं मां हिन मंच तां खुले दिलि सां असांजे सम्मानीय अध्यक्ष श्रीचंद सुंदरानी जी खे धन्यवाद थो ॾियां, छोकी कॾहिं असांखे इहो अवसर न मिलियो आहे। वरी खुले मंच ते आयो आहियां, त अगरि 2 मिंट परमिशन हुजे त मां ॻाल्हायां। मां असल में छा आहे, मुंहिंजो जेको सब्जेक्ट आहे 15-20 मिंट जो आहे, पर 2 मिंट था चऊं त हिकिड़ी ॻाल्हि चवणी। असांजे समाज में पगड़ियूं थींदियूं आहिनि, गमीअ जे अवसर ते सर थींदो आहे, ख़ुशीअ जे अवसर ते रामसत थींदी आहे, जानीवासो थींदो आहे। इन्हनि सभिनीनि में गमीअ में जेॾी महिल अंतिम संस्कार थींदो आहे, उनजी बि हिकिड़ी प्रक्रिया आहे। समय हुजे त ज़रूरु ॿुधायां। असां वटि जॾहिं बि कोई कजियो थींदो आहे ऐं सुठी गैदरिंग हूंदी आहे, त मां सर पगड़ियुनि जे बारे में ॿुधाईंदो आहियां। ऐं जॾहिं जानीवासो थींदो आहे, त उते मां रामसत ऐं जानीवासे जे बारे में ॿुधाईंदो आहियां कि असांखे जेकी जानकारी असां हासिल कई आहे, वॾनि मां सिखी आहे या संस्कृतीअ मां सम्झी आहे, उहा शेयर कयूं कि असांजी अॻिली पीढ़ीअ ताईं उहे ॻाल्हियूं पहुचनि। त 2 मिंट जो समय आहे, त हिकिड़ी ॻाल्हि सिर्फ़ु पगड़ियुनि जे बारे में ॿुधाइणु चाहींदुमि। हालांकि खुलियो मंच आहे, लेकिन अवसर हुजंदा आहे, चवंदा आहिनि छा पगड़ियूं खणी करे वेठो आहे। हिकु व्यक्ति कंहिं परिवार में हे संसार छॾे वेंदो आहे, गुज़ारे वेंदो आहे, त 3 ॾींहं ते गुल चूंडण खां पोइ हुन जूं पगड़ियूं थींदियूं। असां सिंधी समाज जो हर हिकु कार्य सभा जे रूप में थींदो आहे।
तव्हां रामसत ॾिसंदव त अकेलो कॾहिं न हूंदो आहे, ॿिन्ही पक्षनि जा व्यक्ति हूंदा आहिनि, हिकु सभा हूंदी आहे। जानीवासो ॾिसंदव त ॿिन्ही पक्षनि जा व्यक्ति हूंदा आहिनि, हिकु सभा हूंदी आहे। अंतिम संस्कार ॾिसंदव त सभा हूंदी आहे, कोई बि परिवार या 4 ॼणा वञी करे हुनखे फूके न ईंदा आहिनि। पगड़ियूं बि थींदियूं आहिनि त सभा जे रूप में थींदियूं आहिनि। सभा जे रूप में छो थींदियूं आहिनि पगड़ियूं? कि जेको दिवंगत प्राणी आहे उनखे कंधो ॾिनो हूंदो आहे 4 व्यक्तियुनि। उन्हनि 4 व्यक्तियुनि खे हिकु सभा में विहारींदा आहिनि। उन सभा जा अंग केरु केरु हूंदा आहिनि? उन परिवार जा मिट माइट, दोस्त यार, शहर वारा, पंचायत वारा, जान पहचान वारा, उहे सभु हिकु जॻह ते गॾु थींदा आहिनि। 4 कांधियुनि खे हिकु सेपरेट अलॻि स्थान ते विहारींदा आहिनि, जितां हर कोई व्यक्ति उन्हनि खे ॾिसी सघे, पहचान भई इहे 4 जेके आहिनि इहे हिन परिवार जे शोक संतप्त परिवार जा 4 व्यक्ति आहिनि जिन हुन प्राणीअ खे कंधो ॾिनो। अॼु पगड़ियूं थियूं थियनि त महाराज स्वामी ईंदा आहिनि, 4 जे साम्हूं, 4 कांधियुनि जे साम्हूं हिकु हिकु पग रखंदा आहिनि। उन पग ते पोइ गुड़ ऐं जूअर विझंदा आहिनि। गुड़ ऐं जूअर छाजे लाइ? छो कि गुड़ में बि काई मिलावट न हूंदी आहे ऐं जूअर बि हिकु अहिड़ी शइ आहे जीअं धान मां चांवर ईंदो आहे, जवन मां कणिक ईंदी आहे, लेकिन जूअर जेकी आहे डायरेक्ट फसल आहे। दाल बि तव्हांखे चणनि मां मिलंदी, तिवरनि मां मिलंदी, लेकिन जूअर न। यानी सात्विक शइ जूअर ऐं गुड़, उहे पगड़ीअ ते रखे करे, उन पग ते रखे करे उन पग जी कंदो आहे प्रतिष्ठा। जल जो छंडो हणी करे प्रतिष्ठा कंदो आहे। छाजे लाइ? कि कोई भी पग, चाहे वो मुकुट हुजे या ॿी काई भी पग हुजे, बिना प्रतिष्ठा न पाइबी आहे। पग जी पंहिंजी प्रतिष्ठा आहे। त पगड़ियूं थींदियूं आहिनि त 4 कांधियुनि जे साम्हूं महाराज स्वामी पग जे मथां गुड़ ऐं जूअर विझी करे जल सां उनजो मंत्र अभिषेक करे पगड़ीअ जी प्रतिष्ठा करे ऐं 4 खे पाईंदो आहे। जेॾी महिल पाराईंदो आहे त ॿधंदो आहे, पोइ चवंदो आहे हिकु हथ सां झले करे बीहो, झले करे बीहो। त जॾहिं उहे झले बीहंदा आहिनि उन खां पोइ उहो पग ॿधंदा आहिनि। वरी उन्हनि खे महाराज स्वामी उथारे करे बीहारींदा आहिनि, हथ में जल ॾींदा आहिनि, चवंदा आहिनि तव्हां ॿिन्ही हथनि ते छुओ ऐं छुई करे पंहिंजे पेरनि ते विझो। इन जो मतिलबु कि इहा जेकी पग मूंखे ॿधजी आहे, इहा पग मां पंहिंजे मथे खां वठी करे पंहिंजे पेरनि ताईं स्वीकार थो कयां, जल खणी करे संकल्प। हाणे ॿधजी वञण खां पोइ तव्हां ॾिठो हूंदो 4 कांधियुनि खे चवंदा आहिनि तव्हां 4 अलॻि अलॻि कुंडनि में विहो वञी करे, पोइ हिकु हिकु कुंड पकड़े 4 ॼणा वेहंदा आहिनि। इन जो मतिलबु इहो आहे कि जेको दिवंगत प्राणी आहे उन जी हिन 4 ॼणनि पग खई 4 दिशाउनि में, जीअं उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम 4 दिशाऊं थींदियूं, 4 दिशाउनि में वञी करे वेहंदा आहिनि। 4 दिशाउनि में उन दिवंगत प्राणीअ जी जेके जिम्मेदारियूं आहिनि उन्हनि खे हो संभालींदा, अॻिते निर्वहन कंदा। इन करे सभा में 4 कांधियुनि की उहे 4 पगड़ियूं पाई वेंदियूं। पहिरियों हूंदो जल जो लोटो भरे करे चवंदा वञो तलाव तां या हैंडपंप तां किथां भरे अचो, कि भई उहो शहर ॾिसे, जेके पगड़ियुनि ते उपस्थित न थिया आहिनि, शहर ॾिसे कि भई हे व्यक्ति 4 ई हुन जा पगदार आहिनि। यानी दिवंगत प्राणीअ जूं 4 ॼणनि खे जेके जवाबदारी ॾिनी वेंदी आहे सभा में पग पाए करे, इन खे चवंदा आहिनि पगड़ी। जय झूलेलाल। मां पंहिंजी ॻाल्हि छत्तीसगढ़ सिंधी पंचायत जे बारे में, समाज के बारे में और सिंधी समाज के अस्तित्व के बारे में ॿ लाइनियूं असांजे वरिष्ठ वेठनि मां ॿुधाइणु चाहियां थो। दादा पंजवाणी साहब मुंहिंजी ॻाल्हि खां बुराई न मञिजो पंहिंजी ॻाल्हि जो, ऐं महेश अरोड़ा जी विशेष करके बि वेठा आहिनि, उहे मुंहिंजी ॻाल्हि ते ध्यानु ॾींदा। मूंखे ख़्यालु आहे 2003 जी ॻाल्हि आहे, मुंहिंजी उमिरि लॻभॻि 30 साल खनि हूंदी। मां सां गॾु दादा भारामल ऐं अञा पंचायत जा वरिष्ठ हुआ। मोतीलाल वोरा जी कांग्रेस भवन में आया हुआ। असांजे छत्तीसगढ़ में सिंधियुनि जो छा महत्व हूंदो आहे, मां तव्हांखे पंहिंजी आपो ते खां जेकी घटना मां ॿुधायां थो पियो। 2.5 कलाक वेठासीं। 2.5 कलाक में मोतीलाल वोरा छत्तीसगढ़ सिंधी पंचायत सिंधी समाज के महत्व न ॾिनो। मां हुते युवा हूंदो, मूंखे कोई पोस्ट न हूंदी। मुंहिंजे अंदरि हिकिड़ो ख़्यालु हूंदो कि हे असांजे समाज जो महत्व आहे कि हिकिड़ो मोतीलाल वोरा आया आहिनि ऐं असांजे समाज जो प्रतिनिधि मंडल असांजो दादा आदरणीय भाड़ामल जी विया आहिनि ऐं उन्हनि खे 2.5 कलाक विहारे वेठा आहिनि। छा असांजे समाज जी इहा पकड़ आहे शहर के अंदर, प्रदेश के अंदर? मुझे मन में हिकिड़ो अलाए छो जुनून पैदा थी वियो। मतिलबु असांजे समाज जो कोई महत्व कान्हे, कोई वैल्यू कान्हे। तव्हां विश्वास मंदो, मां श्रीचंद सुंदरानी अध्यक्ष ठहिया, दादा भाड़ामल अध्यक्ष ठहिया, मूंखे उन्हनि युवा शाखा जो अध्यक्ष ठाहियो। मां छत्तीसगढ़ में दावे सां करे सघां थो कि मुंहिंजे असांजे चेटीचंड जो महत्व असांजे पंचायत जो वरिष्ठ जेका बि हूंदा, मां ॾिसंदो पंचायत जी जुलूस में न हूंदा,
जाता चालू थींदो 5 मिंट हूंदा, शक्ल ॾेखारींदा, फोटो खिचाईंदा जयराम जी की। कोई जुलूस में न हूंदो, जयस्तंभ चौक ते जुलूस पहुचंदो ई न हुयो। नहर पारा की स्थिति हूंदी थोड़ी घणी सुठे नमूने सां, जॾहिं नहर पारा में ॾाढो बढ़िया नमूने सां जुलूस मनायो वेंदो, उते अची पहुची करे वरी फोटो ॾेखारी ख़तम। मतलब कोई भी दुकानदार या कोई भी वरिष्ठ जेको आहे वो पंचायत जो सदस्य जेको हूंदो या वरिष्ठ जेका हूंदा उहो जुलूस सां गॾु न घुमंदा। उन्हनि खे लाइ छा लॻंदो कि यार ही त ईअं ई आहे। पर मां तव्हांखे ॿुधायो कि युवा शाखा राजेश वासवानी मूंसां गॾु मुंहिंजी टीम, हे अशोक शेटीजा साहब वेठा आहिनि, मूंसां गॾु मुंहिंजा महामंत्री पद ते वेठा हुया। मां अकेले सीएम साहब वटि वियुमि कि असांजो जयस्तंभ चौक ते हिकिड़ो शोभा यात्रा जो स्वागत करिणो आहे, तव्हां हुन में शरीक थियो ऐं शामिल थियो। आदरणीय श्रीचंद सुंदरानी साहब भी उन्हनि कंहिं कारण में ॿाहिरि हुया और विक्रम सिसोदिया साहब खे मां फोन कई, उन्हनि जो मूंसां पर्सनल रिलेशन हूंदो, लक्ष्मी इलेक्ट्रॉनिक जे करे मूंखां मोबाइल वठंदा हुया, त उन्हनि जो मुंहिंजो नंबर उन्हनि जो सेव हुयो। सीएम हाउस में भी एंट्री कंहिंखे न मिलंदी, मां उहो उन्हनि जो नंबर कॉन्टेक्ट करे उन्हनि सां एंट्री वठी करे अंदरि वियुमि। अशोक शेटीजा साहब साम्हूं वेठा आहिनि, मां उते वञी करे उन्हनि सां निमाणी विनती कई कि असांजो जयस्तंभ चौक ते जुलूस निकिरंदो आहे, उनमें शोभा यात्रा भगवान झूलेलाल जी, उनमें तव्हां अची करे शरीक थियो। असांजी ॻाल्हियुनि खे उनखे रमन सिंह त सरल स्वभाव जा बि आहिनि, ॾाढा दिलि जा भला लॻो आहिनि, उन मुंहिंजी ॻाल्हि स्वीकृत कई ऐं ओॾी महिल विक्रम सिसोदिया खे लिखाई कि हम इनके प्रोग्राम में जाएंगे। तव्हां लाॻू मां लिखी करे ॾियां थो कि छत्तीसगढ़ सिंधी पंचायत और युवा शाखा जो जेको महत्व पूरे देश में फैलायो आहे और छत्तीसगढ़ में सिंधी पंचायत जो नालो रोशन कयो आहे, उहो असांजी जयस्तंभ चौक जी शोभा यात्रा खां पुॼो आहे। हे छत्तीसगढ़ सिंधी पंचायत जी देन आहे। पुष्प वर्षा जेकी आहे हेलीकॉप्टरनि सां मां तव्हांखे ॿुधायो, इहो पहिरियों दफ़ो झूलेलाल भॻवान जे मथां छत्तीसगढ़ सिंधी पंचायत युवा शाखा ऐं प्रिया श्रीचंद सुंदरानी जे मार्गदर्शन सां असां उहा पुष्प वर्षा कराईसीं। मतलब अॼु ताणी कॾहिं बि झूलेलाल जे मथां कॾहिं पुष्प वर्षा न थी। मूंखे सिख समाज वारनि घुरायो भरी मीटिंग में कि यार तव्हां सिंधी समाज जा युवा शाखा इहो ॿुधायो कि तव्हां पुष्प वर्षा कीअं कराई, तव्हांजा घणा पैसा लॻा। पेपर में आयो कि लखे रुपया ख़र्च करी करे पुष्प वर्षा कराई ऐं हिननि जो कार्यक्रम थियो। हिन जो नयो महल सिख समाज जो स्टेशन रोड ते गुरुद्वारो ठहियो, हुन गुरुद्वारे में वो लखे रुपया ख़र्च करण तैयार हुआ कि असांजे मथां बि पुष्प वर्षा थिए। हुननि मूंखे घुरायो तो मां उन्हनि जो श्रीचंद सुंदरानी जो मार्गदर्शन सां ॿुधायोमांनि कि असांखे रुपयो बि न लॻो हुयो। हे छत्तीसगढ़ सिंधी पंचायत जी ताक़त आहे, हे छत्तीसगढ़ सिंधी पंचायत जो महत्व आहे। ऐं मूंखे काथे न काथे हिकिड़ी ॻाल्हि त ज़रूरु थी आहे कि चवंदा आहिनि न हिकिड़ी नंढड़ी कहाणी आहे कि भाई मेंढक जी कहाणी आहे, हालांकि बुरो लॻंदो कंहिंखे बि, पर पंहिंजी ॻाल्हि खे बुरो न वठिजो। शिक्षा जो प्रदर्श आहे कि भई 4 मेंढकनि खे कुएं में बंदि करे छॾिजे। अगर मुसलमाननि जा हुजनि न त उन मथां डबल थोड़ा रखिजे, एतिरा मजबूत थी पंहिंजो तोड़ी करे निकिरंदा, पर सिंधियुनि जे मथां कोई बि कब्जो न रखिजे छो कि हिक ॿिए जी टंग जी करे पाणी निकिरंदा आहिनि। त इहो काथे न काथे मैसेज जारी थींदो आहे। अॼु भली सभा में हेतिरा समाज जा मुखीगण असांजे विच में आया आहिनि। समाज जी ताक़त कीअं वधाइणु खपे, समाज खे कीअं अॻिते करणु खपे, असांखे समाज लाइ छा निर्देश करणु खपे, बाइलाज ठहियो हूंदो, 100% ठहियो हूंदो। 5 सालनि खां ठहियल आहे। 5 सालनि खां तव्हां कोई बि वार्षिक सम्मेलन ॾिठो आहे छा? 6 सालनि में तो कोई अधिवेशन थियो आहे छा? पर काथे न काथे कोई असांजो आदरणीय अमर भावना स्वर्गीय वीचारा गुज़ारी आहे, 3 साल कोरोना काल में रहिजी आहे। 6 सालनि में ये ॻाल्हि काथे न काथे थोड़ी घणी ओड़ी थी। इन करे असां इन सभिनी खे घुरायो आहे कि तव्हां पंहिंजा प्रस्ताव ॾियो, तव्हां पंहिंजी ॻाल्हियूं रखो। चुनाव करणो आहे न करणो आहे तव्हांजी सहमति सां थींदो, तव्हांजे उन्हनि जे वीचार विमर्श में पाण खे कमु करणो आहे। जय हिंद, जय भारत, जय छत्तीसगढ़, जय झूलेलाल। असांजे विच में नानक रेलवानी साहब हूंदा, उहे ॿुधाए सघनि था कि मां बिलासपुर आहे कंहिं महिल उन्हनि जो कोई प्रस्ताव आहे त मां छा कयो, कोई प्रॉब्लम आहे त मां छा कयो। भोजराज जी हूंदा हिते, इलाज आहे। मूंखे यादि आहे वो सिंधियुनि जा न बल्कि नान सिंधियुनि जा बि मामला मूंखे मोकिलींदा त 1.5 लाख 2 लाख रुपया मुख्यमंत्री खां सहायता राशि ॾियारे उन्हनि जो इलाज कराईंदो मां लगातार। तो 15 साल तक डॉक्टर रमन सिंह जी सरकार में कराईंदो रहियो। 350 सिंधी प्रदेश भर जा जिनके मां लख खां वठी 5 लख रुपए तक सहायता राशि ॾियारी आहे सरकार उनजे भारतीय जनता पार्टी जी। तो ये सब तव्हांजी ताक़त आहे, मुंहिंजी ताक़त थोड़ी आहे। तव्हां मूंसां गॾु न हुजो त मां शायदि इहो सफल थोड़ी मां विधायक थियनि, पार्षद थियनि, RD जो उपाध्यक्ष थियनि, समाज जी ताक़त ते त थियनि। समाज ही त मूंखे अॻिते वधायो। समाज जी ऐं इहो छत्तीसगढ़ सिंधी पंचायत जी ताक़त त हुई कि असां सां गॾु समाज जुड़ियल आहे, इन करे असांजो वजूद वधे थो। तव्हांखे कुझु ग़लतफ़हमी, छो त तव्हां मीटिंगनि में आया न आहियो। अगरि मीटिंग में न आया आहियो, पंहिंजे ढंग सां कोई ॻाल्हि रखंदो ऐं अॼु सदन खे अगरि कोई ॻाल्हि कंफ्यूज थींदो
तो उचित न थींदो। जंहिंमहिल बि असांजी पहिरीं संस्था आहे जेका हर 3 साल में चुनाव कराईंदी आहे, पर असां चुनाव जी चर्चा 6 महीना पहिरियों था कयूं। मां चवां थो तव्हां मूंखे अॼु जिंद छॾियो, तव्हां मां त अॼु हिकु मिंट में मां तव्हांखे सुबुह जो पहिरें पंहिंजे भाषण में चयुमि कि मां कोई भी समाज में कहिड़े भी हिन में सक्रिय पद वठण लाइ तयारु न आहियां। मां पहिरीं शुरूआत पंहिंजे भाषण सां कई आहे। तव्हांखे मुंहिंजे नाले ते अगरि हिकु ॿिनि ॼणनि खे आपत्ति आहे त उहा आपत्ति हुजण जो सवाल ई न। मां त पाण थी चुको आहियां कि मूंखे न रहणो आहे पद ते। अगरि कंहिं हिकु ॿिनि ॼणनि खे दर्द आहे मुंहिंजे अध्यक्ष रहण ते, त मां त उन दर्द खां पहिरियों मां पंहिंजी भावना व्यक्त करे चुको आहियां कि मूंखे कंहिं बि क़ीमत ते छत्तीसगढ़ सिंधी पंचायत छा, मूंखे त हिकु दफ़ो दिल्ली जा आया सभु समाज जा नेता अनिश बजाज वग़ैरह सभु उन्हनि खे वठी आया मुंहिंजे ऑफिस में, जो तव्हां असां राष्ट्रीय स्तर ते संगठन जो तव्हांखे अध्यक्ष घोषित था कयूं, तव्हां दिल्ली हेडक्वार्टर में रहो, असां सां गॾु कमु कयो। मां चयोमांसि मूंखे छत्तीसगढ़ छॾे वञिणो न आहे ऐं मां दिल्ली या कोई बि अधिवेशन कोई बि हिन में शामिल न थींदो आहियां। सिर्फ़ु मूंखे छत्तीसगढ़ जे अलावा छत्तीसगढ़ जे ॿाहिरि वञण जी आवश्यकता कान्हे का। मां हाणे 6 महीना पहिरियों असांजी हिकु छोकिरी जेका मुस्लिम समाज में हली वई, सरकार कांग्रेस जी, उन खां पोइ बि 24 घंटे जे अंदरि उन छोकिरी खे वापसि आणे परिवार खे सौंपियो। अमित सिंघानी असां सभिनी जी पूरी युवा थी। मां तव्हांखे छा किस्सा ॿुधायां तव्हांखे। वाधवा साहब कुझु ॻाल्हाइण था चाहिनि ऐं उन खां पोइ ॿिया जेके बि असांजा वक्ता आहिनि उन्हनि खे घुराईंदासीं। आदरणीय श्रीचंद सुंदरानी, मुंहिंजो परिचय घटि रहियो आहे, केवल हिननि वटि मां समस्या ई खणी आयो आहियां। हमेशह जॾहिं बि आहियां काई तकलीफ़ में आयो आहियां ऐं हमेशह मूंखे हिननि जो मार्गदर्शन ऐं सहयोग मिलियो आहे। समाज लाइ हुजे, चाहे वापारियुनि लाइ हुजे, चाहे कंहिं बि मामले में मूंखे सहयोग मिलियो आहे। मुंहिंजो कोई परिचय न हो हिननि सां। मां मञींदो आहियां हिननि खे। हाणे बि मां विच में पटरीअ जी 8 दुकान सील थी वई, लॻभॻि महीनो। मूंखे रायपुर मां फोन आई, मैसेज आया कि तव्हां अचो हिते। मां फोन ते दादा श्रीचंद सुंदरानी सां ॻाल्हायो, अमर भैया सां ॻाल्हायो, तंहिंखां पोइ उतां जा विधानी हुआ अध्यक्ष उन्हनि सां ॻाल्हायो। एतिरो मां उते दिल्लीअ में वेही करे एजाज ढेबर सां बि ॻाल्हायो। आख़िर में श्रीचंद भैया वञी करे उन्हनि जो मामिलो सटायो। उन्हनि मूंखे धन्यवाद की भैया कमु कीअं कयो आहे। मां भैया चारनि खे चयो, हाणे कमु कीअं मूंखे ख़बर कोन्हे। पोइ ख़बर पई भैया श्रीचंद सुंदरानी भैया वञी करे इन मामले खे सॉर्ट आउट कयो। कमु करण लाइ अॻिते माण्हू ईंदो आहे। मुंहिंजी हिकु ॻाल्हि ॿुधो, महिरबानी करे टंग खीचण वारी ॻाल्हि ते मां कयां थो। समाज में कोई अॻिते न टाइम ईंदो आहे, न अॻिते अचणु चाहींदो आहे। मां पहिरें बि चयो, पर जेको अॻिते ईंदो आहे महिरबानी करे उनजी टंग खीचे करे पंहिंजे समाज खे पोइ न कयो ऐं उन्हनि खे अॻिते वधाइण में मदद कयो। बस मुंहिंजो इहो निवेदन आहे तव्हां सां। हेलो, जय झूलेलाल दादा सभी खे। जेतिरी व्यक्ति आहे ॻाल्हाइण में कुझु संस्था ठहियलु आहे त जंहिंमहिल बि काई तकलीफ़ थिए थी जिते पहुचूं था। हिकिड़े भेरे भोजन साहब जी टिकट कटिजी वई त असां विस्पति मां गुरमन बजाज ॿई ॼणा आयासीं त ॻाल्हि कई सही इहा ॻाल्हि इहा त चओ ठीकु आहे। आर्तवार ॾींहुं जनरल बैठक घुराई अथऊं 36 लेवल जी ऐं आर्तवार ॾींहुं करे ऐं सूमर ॾींहुं सुबुह जो टेलीग्राम वग़ैरह पटवा साहब खे अडवाणी साहब खे सभिनी ॾे कयोसीं। उहा टिकट वापसि थी। ईअं न आहे त भई न आहे, पर आहे त ठीकु आहे, कमु कयूं था। या नंढा वॾा कंहिं महिल बि काई तकलीफ़ ईंदी आहे फ़ोन कंदा आहियूं, संस्था सां खणंदा आहियूं ऐं करे ॾींदा आहियूं कमु पंहिंजो। धन्यवाद। आदरणीय भाउरो, मां सिर्फ़ु हिकिड़ी संवैधानिक स्थिति तव्हांखे ॿुधाइण जी कोशिशि कई। गवाही ॾियण जी ज़रूरत कान्हे। तव्हां राजनीतिक मुद्दे ते कई आहे सहयोग, कंहिं बि मुद्दे ते कयो आहे, मां उन ॻाल्हि ते न। मां रुगो हिकिड़ी ॻाल्हि थो चवणा, भई संवैधानिक स्थिति ऐं ॿुधो त सही न। मुंहिंजो चवणु हो त भई हिन संगठन खे कीअं मजबूत करे सघो था, कीअं आज़ाद कई सघो था। मां पंहिंजी ॻाल्हि पूरी न पियो कयां, हाणे कई वक़्तु थी वियो। जेके निरर्थक ॻाल्हि कनि पिया उन्हनि जी ॿुधो पिया। मां जेको चवां थो भई हिन समाज खे, हिन छत्तीसगढ़ सिंधी समाज पंचायत खे मजबूत करण जी आवश्यकता है। आर्थिक रूप सां सक्षम हुजे, भले तव्हां काथो
काथों जी भी अध्यक्ष ठहे हिते ऑफिस हुजे माण्हुनि जी पहुच हुते ज़रूरु हुजे त ईअं थोरी आहे त भैया तव्हां घणा पैसा ॾिना राजनंदगांव वारनि मां तुंहिंजा तुरुक वारनि घणा पैसा ॾिना इहा काई चवण जी आवश्यकता आहे ये हथ जोड़े नहीं ये छो ॻाल्हि कई मां भावना पंहिंजी आहे तव्हांजी भावना पंहिंजी आहे हिननि ॾिसो अर्जुन दास जी जो हिकु प्रस्ताव स्वीकार था कयूं संविधान जे मुताबिक़ जेके सुझाव तव्हांजे पंचायतुनि मां ईंदा उन्हनि जो असां पालन कंदासीं। श्री अर्जुन दास जी सां निवेदन आहे कि लिखित में हिकु असांखे प्रस्ताव ठाहे मोकिलियो कि राजनांदगांव पंचायत छा थी चए के छा रूप थी ॾियणु असांखे हिकु लिखित प्रस्ताव तव्हां मोकिलियो असां उनखे स्वीकार न व्यक्तिगत मुंहिंजो कोई बि विरोध कोन्हे तव्हां सां न कोन्हे दादा तव्हांजो हमेशा सहयोग रहियो अमर गुरबख्शाली वरी सां विनती 2 मिंट में पंहिंजा सभु उद्बोधन ख़त्म करें संक्षिप्त में ॻाल्हाइनि हाणे कोरबा को असांजा मुखी साहब आहिनि हिन सां बि विनती थोरो जल्दी संक्षिप्त में ॻाल्हाइनि सभिनी खे जय झूलेलाल मुंहिंजी हिकिड़ी वेनती आहे असां 5 ॼणा कोरबा में आया आहियूं के 5 कलाक जो रस्तो आहे मां 5 मिंट खाली ॻाल्हाईंदुमि तंहिंखां पोइ मां सिंधियुनि सभिनी वरिष्ठनि खे मोकिलंदासीं वीचारे ॿियो असां निकिरंदासीं हिते मां त पहिरियों दफ़ो आयो आहियां हालांकि मां 4 साल खां अध्यक्ष ज़रूरु आहियां 2 साल कोरोना में रहिया 3 साल कोन आया हुआसीं स्थिति असां हिते मजबूत करणु आया आहियूं असां जेके हिते आया आहियूं प्रदेश जी स्थिति मजबूत करणु आया आहियूं न कि ढीली करणु आया आहियूं हिननि जो मुद्दो इहो रहियो आहे असांखे सुझाव ॾियो तव्हां जेके सुठा सुझाव हूंदा उहे रखंदासीं ऐं उहे सुझाव असांखे लिखित में मोकिलींदा किताब छपाईंदा स्मारक छपाईंदा उनमें पंहिंजा कानून या व्यवस्थाऊं या कहिड़ा कम कया अथऊं अॻिते छा कंदा या असांखे उन वेनती करणी आहे असांजे पाण में असां हिकिड़ी ॻाल्हि ते पुठिते आहियूं जे पुठिते न हुजूं हा अॼु सिंध हिकु नंबर में हुजूं हा असां पंहिंजो पाण में एकता कान्हे का असां हिक ॿिए जे टंग खिचींदा आहियूं ॿियनि समाज में इहो न आहे मुंहिंजी सभिनी सां हथ जोड़ के वेनती आहे गुज़ारिश आहे जंहिंखे बि काई ॻाल्हि साम्हूं नथो ॻाल्हाए सघे या नथो चई सघे उहे लिखित रूप में छत्तीसगढ़ पंचायत खे लिखी मोकिले त उहे उन ते ध्यानु रखंदा ऐं त पाण में मन मुटाव न कयूं ॻाल्हियूं सुठियूं कयूं ॻाल्हियूं थोरी ई आहिनि घणनि खे कंहिं आहे वरी कंहिं में ईंदा हिकिड़ी मुंहिंजी महिरबानी करे वेनती आहे 3 महीने हर जॻह जा अध्यक्ष शक्ति उनके घुरायूं तो मीटिंग रखूं सुझाव रखूं ऐं सुठी सुठो वही प्लान कयो हर 3 महीने में मुखी सम्मेलन करना दे सभिनी खे जय झूलेलाल आयो दाल सभई जो असांखे सभिनी खे हिमत वधाइणी आहे जय हिंद जय भारत जय छत्तीसगढ़ जय झूलेलाल काफ़ी सुठा वीचार दादा हाणे मां आमंत्रित थो कयां श्री मुरलीधर सादिया साहब खे उन्हीं को पुछां 2 मिंट पंहिंजा वीचार रखता 30 हिननि चयो मां 30 सेकंड में ख़त्म थो कयां पंहिंजी ॻाल्हि चईमांसि सिर्फ़ु 30 सेकंड में कंदुमि माइक में माण्हू थोरो ॾाढो वधीक समय वठंदा आहिनि ऐं मूंखे माइक में ॻाल्हाइण जी आदत बि कोन्हे मां सिर्फ़ु इहो ई चवणु चाहियां थो असां हिते इकट्ठा थिया आहियूं पंहिंजी समाज खे संगठित करण लाइ एकता करण लाइ न कि पाण में मतभेद करण लाइ त जंहिंखे बि कोई बि व्यक्ति कंहिंजो विरोधी थी सघंदो आहे कंहिंजो समर्थक थी सघंदो आहे कंहिं संस्था जंहिं तव्हांखे घुरायो आहे हिते जंहिं उद्देश्य सां उनजे विपरीत वञी असां कोई कमु न कयूं मुंहिंजी हिकिड़ी निमाणी वेंदी आहे कि असां सिंधी जूअर जो अटो चवाईंदा आहियूं जूअर जो अटो फौरो हूंदो आहे कणिक जो अटो थियूं मिली करे रहूं जुड़ी करे रहूं ऐं समाज में सभु हमेशा सुठा कम कयूं ऐं कंदा रहिया आहियूं अॻिते बि कंदासीं समाज खे एको करे रहूं जय जय सिंध तव्हांजा वीचार संक्षिप्त में हाणे असांजा साथी भगवान रेलवाणी साहब सां निवेदन संक्षिप्त में पंहिंजे उद्बोधन में आदरणीय मंच और आदरणीय सम्मानजनक जो पंचायत के मुखी आया है सभी से पहली गाल यह है कि सब पंचायत में सब व्यक्ति योग्य आहिनि उनजी योग्यता में काथे भी पास चिन्ह कान्हे छत्तीसगढ़ सिंधी पंचायत जो अध्यक्ष कहिड़े भी पंचायत सां थी सके ये अॼु हिते खोड़ ॼणनि वक्ता चयो अथनि पर हिकिड़ी व्यवस्था हूंदी आहे वो व्यवस्था छा हूंदी आहे
कि रायपुर राजधानी आहे, रायपुर जी राजधानी जे अंदर में खोड़ सारी शहर साष्टी प्रशासनिक मंत्रालय मंत्री कलेक्टर सब आहे। कहिड़ी भी जगह जो अगर मुखी ठहंदो छत्तीसगढ़ पंचायत जो तो वो व्यवस्था संभालण में करण में कठिनाई वेंदी। इन में छत्तीसगढ़ बायलास में भी लिखल है कि जॾहिं भी छत्तीसगढ़ सिंधी पंचायत जो अध्यक्ष थींदो वो रायपुर जो थींदो। उनजे कारण ये है कि हिते व्यवस्थित कार्यक्रम सब जगह थी सघनि, जे माण्हू किथां भी प्रदेश जा थियनि अची सघनि और वो पंहिंजी व्यवस्था ॾेई सघनि। ॿी ॻाल्हि आहे कि अगर कोई विचार रखे तो वो विचार सहमत नथा थियनि तो ये जरूरी न है कि वो असांजो विरोधी है कि असांजे विरोध में चए। ये बिल्कुल गलत फहमी है। चोई था सघनि, विचार रखी था सघनि, विचार रखण भी खपे। तो ये गलत फहमी पहले रखो कि किथां जी पंचायत जो अध्यक्ष ॿिए जगह प्रदेश जो न कहे तो मुझे कंहिंजी भी योग्यता में कमी कान्हे, मां कंहिंमें भी प्रश्न चिन्ह नथो लगाया। वो रायपुर छत्तीसगढ़ सिंधी पंचायत जो अध्यक्ष रायपुर जो ही ठहंदो, छोकि ये व्यवस्था जे अनुरूप आहे। नहीं अच्छा बायलास की गाल थी अचे बिल्कुल सही है। हाँ बायलास में यही है, बायलास की गाल थी अचे, बायलास बिल्कुल ठीक है। बायलास सभी पंचायत के पतो हुजण खपे बिल्कुल ठीक है। सभी मुखियन के पतो हुजण खपे ठीक है। छत्तीसगढ़ के कारखाने जे जेतिरा मेंबर थे उन्हनि खे भी पतो हुजण हुजे ठीक है। वो उनजे ही अनुरूप संगठन तैयार थियण खपे, ये मुंहिंजी इच्छा है। जय झूलेलाल। हिकु तव्हांखे जानकारी ॾींदुमि, तव्हां रायपुर जा कई माण्हू के हिसाब असां हिकु 650 दुकाननि जी डूमरसराई मार्केट ठाही। सरकार का प्रोजेक्ट पास कराई 2.5 लख रुपए में एक दुकान हिकु 650 में 450 सिंधियुनि खे असां दुकान ॾिनासीं, जंहिंमहिल कब्ज़ो मिलियो उनमें भी 1 करोड़ जो दुकान हो। 5 साल में वो 3 करोड़ रुपए जो दुकान थियो 2.5 लख में बिना रजिस्ट्री के, बिना रजिस्ट्री चार्ज। कैबिनेट में प्रस्ताव पारित कराए, डॉक्टर रमन सिंह साहब कैबिनेट में प्रस्ताव पारित कराए, रजिस्ट्री शुल्क भी के व्यापारी के हिंदुस्तान के इतिहास में अड़ो कम करी न थियो है। सम्मानीय मंच उपस्थित सदन में मुख्य अर्जुन दास नारायणगांव वाला संविधान ऐं संवैधानिक स्थिति बढ़िया विषय है। जेको विषय रखन था पहिरियों उन विषय की गंभीरता तो हुजे। बायलास संविधान है, संविधान को बाहर था किए वेंदो। संविधान में जेका कंडीशन लिखल है, कंडीशन नंबर 1, कंडिका नंबर 1, इसका मूल कार्यालय रायपुर छत्तीसगढ़ रहेगा। कंडिका नंबर 2, इसका अध्यक्ष रायपुर का रहेगा। तो 3 गाल तव्हां कंदव कीअं? मां इन ॻाल्हि खे चवण लाइ सिर्फ़ु ख़ासि उपस्थित थियुमि कि टेढ़ा नेवरा जा जेके भी मुखीगण वेठा हूंदा हिते या कोई भी सदस्य वेठा हूंदा, अड़ियल दास आसन दास जो चुनाव यदि तव्हांखे यादि हुजे तो पंचायत में कोर्ट में चुनौती ॾियण लाइ अची वियो भई। जज भेरूमल राजपाल साहब खे ऐं सभी सिंधियुनि वकीलनि सॾु करे चयईं छा आहे, छा समाज में एतिरी जागृति थी वई आहे कि असां तव्हांखे हाणे मुखी चूंडे ॾियूं? बाकायदा भेरूमल राजपाल 50 साले में हेठ मुंडी करे कोर्ट में निकला थे कि साहब हम लोग देख रहे हैं क्या हुआ है। तो जेका संविधान में संविधान को बाहर असां वञी नथा। श्रीचंद सुंदरानी के असां कभी भी जुडिशियली मैटर हुजे, चाहे पुलिस जो मैटर हुजे, चाहे कोई भी मैटर हुजे, सॾु करायो आहे। हाणे हाल ही में 2 व्यापारियों जो झगड़ो हुयो, कोतवाली पुलिस थाने जो केस हो। 6 लख घुरनि पिया। सृजन भैया के ॿुधायो त हिन जो झगड़ो 4 लखनि जो आहे, 6 लख का घुरनि करके चई तव्हां वियो। हिकु फ़ोन कयूं, CSP साहब असांखे ख़ुदि विया, उठारे करे मथे विया ऐं 2 व्यापारियों खे कंप्रोमाइज़ कराए 4 लख में सेटलमेंट करे ॾिनो। मां हिते कोई श्रीचंद सुंदरानी जी तारीफ़ करण न आयो आहियां। जुडिशियल मैटर मां पेशे सां ख़ुदि वकील आहियां, मां सम्झां पियो, लेकिन कॾहिं कॾहिं मध्यस्थता की ज़रूरत पवंदी आहे, प्रशासन सां मध्यस्थता करणी पवंदी आहे। और सिटीजन भी हमेशा लाइ जेके भी जॾहिं भी कंहिं भी मामले में ईंदा आहिनि तो उनकी प्राथमिकता हूंदी आहे कि मध्यस्थता करणु खपे। मध्यस्थता जो अर्थ इहो न आहे कि हिकु पार्टी सां झगड़ो करे ऐं ॿी पार्टी जे तरफ़ों पक्ष खणिजे, पहिरीं पार्टी में झगड़ो वठे त उन सां कॾहिं ईअं न आहे। मध्यस्थता हिकु नयो कानून आयो आहे जेको मां सभिनि तव्हांजे साम्हूं जानकारी ॾियणु चाहींदुमि कि तव्हांजो कंहिंजो भी मामलो अगरि कोई भी न्यायालय में केतिरी वॾी सुप्रीम कोर्ट ताईं भी यदि कोई पेंडिंग मामलो आहे, तव्हां जज खे चओ था
कि साहब हम इस मामले को मध्यस्थता केंद्र भेजना चाहते हैं, तो जज साहब तहां के खुद जज ठाहींदो मध्यस्थता केंद्र में ॿिन्हिनि पार्टियुनि के जज ठाहे करे चवंदो तहां पंहिंजी समस्या जो हल खुद कढो ऐं उते जेका सेटलमेंट डीड ठहंदी उनखे कोई भी जज जेको उन फैसले खे मटे नथो सघे, उहो ई फैसलो थींदो जेको तव्हां कंदव। तो मुंहिंजो चवण जो मतिलबु आहे कि कानून में भी इलाही परिवर्तन थी वियो आहे। अॼु छत्तीसगढ़ सिंधी पंचायत जी ॻाल्हि हले थी। अॼु छत्तीसगढ़ सिंधी पंचायत में 3-4 दफ़ा मां ॿुधो आख़िरी में वेही करे ॿुधो कि विरोध करण सां या उन श्रीचंद्र जे खिलाफ़ कोई ॾियण कोई भी थिए, कोई मन में लोकतंत्र में मना थोड़ी आहे, चुनाव में कोई मना कान्हे, कंहिंखे भी चुनाव लड़णो आहे, खुलो मंच आहे। अॼु मां सर्वसम्मति सां हिते हिन मंच जे माध्यम सां छत्तीसगढ़ सिंधी पंचायत जे तरफ़ों पंहिंजी संस्था जे तरफ़ों हिकु प्रस्ताव रखणु चाहियां थो कि वरी असां चाहियूं था कि छत्तीसगढ़ सिंधी पंचायत जो अध्यक्ष रहे श्रीचंद सुंदरानी थे त कंहिंखे एतिराज़ थींदो। सिर्फ़ु मां हिते ॻाल्हि थो रखां, मतिलबु ईअं मां निर्णय नथो कयां, कोई फ़ैसिलो नथो कयां, भई मां कोई मतिलबु जजमेंट नथो ॾियां। मां चवां थो कि मां प्रस्ताव रखां तो भई थियणु खपे त कोई सदस्य त चए कि न भैया हिकु मिंट भी मां भी लड़ण लाइ तैयार आहियां, मां भी चुनाव लड़ंदुमि। त जेको छत्तीसगढ़ सिंधी पंचायत जो जेको संविधान आहे, जेके छत्तीसगढ़ सिंधी पंचायत जे संविधान में लिखियल आहे कि असांखे रायपुर जो अध्यक्ष खपे, छा 22 सालनि खां श्रीचंद सुंदरानी जा तव्हां कम न ॾिठा आहिनि? मूंखे ॿुधाइण जी ज़रूरत आहे। ॾींहं राति हिकु करे मुसलमान में कंडीशन में एडीएम मां केतिरी लड़ाई लड़ी ऐं मुस्लिम छोकिरीअ जे लाइ तव्हांखे पतो कीअं धर्म थींदो आहे। अॼु सिंधी छोकिरो हुजे या मुसलमान छोकिरी बजाइजे या मुसलमान हुजे, सुप्रीम कोर्ट भी चई छॾी उहा शादी अवैध आहे। सुप्रीम कोर्ट भी चई छॾी मुस्लिम ऐं हिंदुअ जी शादी अवैध आहे। हिन खे धर्म परिवर्तन करण लाइ पहिरियों जेकी प्रक्रिया करणी पवंदी उहा ॾाढी लंबी प्रक्रिया आहे, ॾाढी कठिन प्रक्रिया आहे। ईअं न कोई बि वञे। धमतरीअ जो किस्सो थियो, जैनी वारो केतिरा साल वीचारे सुप्रीम कोर्ट में धिका खाई करे असांजा महेश रोहरा साहब उपस्थित हूंदा, उन्हनि खे ॼाण हूंदी करके 1 साल ताईं छोकिरी सखी सेंटर में हिते जमा हुई, मजाल जो माउ पीउ वटि वञे, उहे छोकिरियूं फ्री थी वञनि कोर्ट में। छा कयूं? एॾी लड़ाई लड़ण खां पोइ 2-3 दफ़ा सिचंदा आहिनि करके भैया अगरि तव्हां छोकिरीअ खे 2 ॾींहं मां वठी ॾियांव प्रशासन खां, तव्हां पंहिंजी छोकिरीअ खे 2 ॾींहंनि में संभाले ॾेखारियो। 3 ॾींहंनि ते अची करे छोकिरी चए थी नहीं मैं तो साहब इसी के साथ जाऊंगी। छा कयूं हुते? जी जी ॿुधाइनि था कि छोकिरी वरी वापसि अची वई करके। मुंहिंजो चवण जो मतिलबु आहे ॾाढी पीड़ा आहे भाई। मूंखे पाण एॾो छत्तीसगढ़ पंचायत जो अध्यक्ष थियणु या कमु करणु एतिरो सरल न आहे जेतिरो असां सम्झूं था। ॿिया बि वक़्त इलाही आहिनि। मां पंहिंजी वाणीअ खे विराम थो ॾियां, समय इलाही घटि आहे ऐं कार्यक्रम इलाही आहे। जय हिंद, जय भारत। कोई ग़लती थी हुजे त क्षमा थो कयां। याद ॾियां रात जी रसोई भी पाण गॾु करण वारा आहियूं। कोई भी वञे न तो रात जी रसोई भी गॾु कंदासीं। वकील साहब काफ़ी सुठा असांखे जानकारी ॾिनो कानून जी, संविधान जी। हाणे मां आमंत्रित थो कयां धनराज मध्यानी जी, ऐं धनराज मध्यानी साहब हिते कोन्हे त मां वरी आमंत्रित थो कयां राधा राजपाल जी, महिला शक्ति में असांजी नारी शक्ति में तव्हां अचो। उन खां पोइ गजवानी साहब और असांजा युवा विंग जा अध्यक्ष अमित चिमनानी साहब से निवेदन आहे अची करे मंच ते स्थान ग्रहण कंदा। आयो लाल सभई चओ झूलेलाल। अॼु असांखे जेके चवणो हुयो उहो सभिनी चई छॾियो आहे, मूंखे चवण जी कोई ज़रूरत ई कान्हे की। पर मां इहो ॿुधायां थी कि 25-28 सालनि खां श्री भैया ऐं असां हिकिड़ो ई संघर्ष कयो आहे कि असांजे समाज जी छोकिरी ॿी समाज में न वञे। हुन लाइ असांखे कांकेर जा असांजा हिते वेठा हुआ खटवानी भैया 2:30 बजे तक कोर्ट खुलियल हुई और छोकिरीअ जो जेको झट सां तलाक कराए करे पर हिंदुअ वटि वठी आयासीं असां पाण वटि। त असां ॿुधायूं था कि सिर्फ़ु संघर्ष करण लाइ ईंदा आहियूं। ऐं ॿी ॻाल्हि हिकु आहे कि असांखे पहिरियों पंहिंजे घर में हलणो आहे, उन खां पोइ पड़ोस में हलणो आहे, पोइ शहर में हलणो आहे, पोइ मुखी पद ते हलणो आहे। त असांजी कोशिशि इहा रहे कि असां हिकु आहियूं। एकता जो रोज़ असां परिचय न ॾियूं। एकता न हुजे हा त बाज़ार जो हेॾो भवन अची वञे हा, हेॾी भीड़ अची वञे हा। असां सभिनी में एकता आहे। बसि राजनीतिक जेकी ॻाल्हियूं था चऊं असां, त असांखे मूंखे श्री भैया खे इहो चवणो आहे कि जेतिरी भीड़ आहे एतिरी ओतिरी असांजे मुख्यमंत्री ते हले, ताकि सिंधी समाज खे किथे न किथे कोई न कोई पोस्ट, हिनमहिल जो 100 पोस्ट खाली आहिनि, हुन लाइ असांजो श्री भैया खे या समाज जे सभिनी मुखी गणनि खे वेनिती आहे कि वञी करे चवनिसि
भाई सबको दे दियो, जटन के, मुसलमानन के, उनके अलावा सरदारन के, सतनामन के, सभिनी मंत्री की पोस्ट मिली आहे, पर असांखे पोस्ट ॾे त हिन जे लाइ असां हीअ एकता कयूं कि राजनीति में असां अॻिते अचूं ऐं सभु मिली करे सीएम साहब सां मिलूं। एतिरी भीड़ श्री भैया इकट्ठा कंदा, ॿियो कोई बि न करे सघंदो। आयो लाल कयो झूले, सभई चओ आयो लाल चओ। छत्तीसगढ़ सिंधी पंचायत जा जेके वॾेरा वेठा आहिनि ऐं छत्तीसगढ़ मां विभिन्न पंचायत मां जेके मोतबरान साहब आया आहिनि, उन्हनि जो मां हार्दिक स्वागत थो कयां, वंदन थो कयां, अभिनंदन थो कयां पियो। मूंखां पहिरियों ॾाढा ई क्रांतिकारी वीचार खत्री जा, राजनांदगांव जा, टिंडा जा ॿुधा मां। सभिनी जो हिकु ई उद्देश्य आहे त असां में हिकिड़ो एको थियणु खपे ऐं एको तॾहिं थींदो जॾहिं वञी करे असां पाण में खीर खंड थी रहंदासीं। अगरि खीर में हिकु बूंद बि लीमो पइजी वेंदो त उहा खीर मिठो न रहंदो, उहा ॾही ठही वेंदी। त मूंसां मुंहिंजी सॼी पंचायत जा जेके बि मोतबरान साहब आया आहिनि, उन्हनि खे निमाणी वेनिती आहे त जेको माण्हू अॻिते वधे थो पियो, चाहे कहिड़े बि पद ते वधे थो, उनजी टंग कृपया न खींचनि। ऐं ॿी ॻाल्हि त असांजो सशक्तिकरण थिए या असां राजनीति में कीअं वधूं, त राजनीति में असां वधण लाइ सभिनि खां पहिरियों त मां ईअं चवंदुमि त जीअं इंटेलेक्चुअल पर्सनालिटी थींदी आहे, कुझु डॉक्टरनि जी टीम, कुझु असां सीए जी टीम ऐं कुझु वकीलनि जी टीम थिए जेका अचे करे राजनीति में प्रतिनिधित्व करे। छाजे करे कि असां सॼे छत्तीसगढ़ में न, सॼे भारत में ॾिसो त हिकिड़ो ई सांसद आहे श्री शंकर लाल लालवानी साहब। बाक़ी ॾिसो ॿी कास्ट में जेके बि आहिनि उन्हनि जा 8-10 सांसद आहिनि, 8-10 विधायक आहिनि या जेके बि आहिनि। त सभिनी खे निमाणी वेनिती आहे त राजनीति में अॻिते अचनि। ऐं ॿी ॻाल्हि, अगरि कांग्रेस जा जेके हिते मोतबरान साहब वेठा आहिनि, उन्हनि सां निमाणी वेनिती आहे त असांजो हिकिड़ो दर्द आहे मूंखे और सभिनी खे दर्द आहे त 5 साल में 3.5 साल थी रहिया आहिनि, उन्हनि में असांजे सिंधी साहित्य अकेडमी जो गठन अञा ताईं न थियो आहे। ॾाढे दर्द सां मां चई थो सघां, कुंठित मन सां चई थो सघां पियो। इन खां पहिरियों जेका बि सरकार हुई, भारतीय जनता पार्टी सरकार हुई, उन में जेको मुरलीधर माखीजा साहब अमित जीवन जी वेठा आहिनि, उन्हनि खे अध्यक्ष ठाहियो वियो हो। हिन महिल जो असांजी जेका कांग्रेस सरकार आहे, उन में असांखे कोई बि जॻह न मिली आहे। त उन जे लाइ असांजा जेके बि वॾेरा वेठा आहिनि, जेके अॻवान वेठा आहिनि, उहे अॻिते अचनि। 1.5 साल बाक़ी आहे, उन में असांजे सिंधी साहित्य अकेडमी जो गठन थिए और सिंधी साहित्य अकेडमी में कोई न कोई असांजे सिंधी असांजो भाउ अॻिते अची करे अध्यक्ष थिए। मुंहिंजी इहा ई अपेक्षा आहे ऐं तव्हां सभई मूंखे ॿुधो, उन जे लाइ मां तहे दिलि सां सभिनी खे धन्यवाद ॾींदुमि। हाणे मां आमंत्रित थो कयां श्री परसराम साहब मुखी महासभा जी, विद्या असरानी जी। उन्हीं को पोइ मुखी परसराम साहब महासभा जी आहिनि। आदरणीय श्री पूज्य सिंधी छत्तीसगढ़ सिंधी पंचायत हिते जेके सम्मानीय मंच ते सम्मानीय सदस्यगण, उन्हनि खे तहे दिलि सां आभार कि अॼु असांखे सादर आमंत्रित करे पंहिंजा वीचार प्रकट करण लाइ आमंत्रित कयो वियो आहे। समाज में संगठन ऐं सशक्तिकरण में मुख्य रूप सां जीअं कानून असांखे स्त्री ऐं पुरुष जे लाइ समानता जो अधिकार ॾिनो आहे, तीअं उहो ई समानता जो अधिकार हर पंचायत में बि हुजणु खपे। उन समाज में एकता, सहयोग ऐं निस्वार्थ भाव सां जेका सेवा कयूं था, उहा ई ज़रूरी आहे। सिंध समाज पंहिंजे पुरुषार्थ ऐं परिश्रम सां पंहिंजो जीवन ठाहे रहियो आहे ऐं समाज जी प्रगति करे देश जी प्रगति में बि सहभागी ठहियो आहे। अॼु सिंध भले ई असांजे देश जो हिसो कान्हे को, पर राष्ट्रीय गान जन गण मन में असांजे देश सिंध खे हमेशह यादि कयो वियो आहे। इहा असांजे लाइ फ़ख्र जी ॻाल्हि आहे। सिंध समाज जे कल्याण में सभिनी खां पहिरियों असांखे सिंधी ॿोलीअ खे अॻिते वधाइणु खपे। हर घर में सिंधी चवणु खपे ऐं गर्व सां चऊं कि असां सिंधी आहियूं। समाज जी तरक़ी असां सभिनी जी ज़िम्मेदारी आहे। व्यक्तिअ सां समाज ठहंदो आहे, समाज सां राष्ट्र जो निर्माण थींदो आहे। असां सभई परस्पर मिली जुली प्रेम ऐं सहयोग ऐं समर्पण भाव सां पंहिंजे समाज खे उन्नत सुसंस्कृत
उपस्थित थिया आहिनि इहा ई सभिनी खां वॾी सशक्तिकरण ऐं एकता जी भावना प्रस्तुत करे थी पई। इन खां पोइ मां जेका समस्या आहे समाज जी, नंढे गांवनि में मिटियूं माइटियूं नथियूं थियनि पियूं, इहा ॾाढी वॾी समस्या आहे। ॿार जेके संस्कारवान आहिनि, पढ़ियल लिखियल आहिनि, उन्हनि जी बि माइटी गांवनि जे करे नथी थिए पई। इहा हर पंचायत ऐं समाज जो कर्तव्य आहे कि पंहिंजे हर मोहल्ले में ऐं हर पंचायत में इहा समस्या रखे ऐं उन निस्वार्थ भाव सां उनजी सेवा करे। असांजी पहले साल ही आहे जो असां हिते प्रस्तुत थिया आहियूं। असां बि सिखूं था, ग़रीब परिवारनि जी मदद कयूं। हिते जेके बि सदस्यगण उपस्थित आहिनि उन्हनि सां मुंहिंजी विनती आहे कि असांखे बि ईअं ई मार्गदर्शन ॾिजो, असांखे बि सहयोग ॾिजो। जीअं तव्हांजो असां जुझारूपनो जुनून ॾिठो आहे, असांखे बि इहा उमेद आहे कि असां बि तव्हांजे हर सहयोग में तव्हांजी भागीदारी रहंदासीं। जय झूलेलाल। इन वक्त को पोइ मां आमंत्रित करूं नानाग्राम बिडवाणी साहब भाटापारा के इन वक्त को पोइ तव्हां पोइ नानाग्राम बिडवाणी साहब भाटापारा। जय झूलेलाल। सभिनी खे प्रणाम। असांजो समाज अॼु व्यवसाय कारोबार जे क्षेत्र में काफ़ी अग्रसर आहे ऐं सभिनी भाउरनि असांखे इहा बि जानकारी ॾिनी कि राजनीतिक क्षेत्र में काफ़ी असांजो समाज जेको आहे इन में पिछड़ियल आहे। त असांजे समाज खे राजनीतिक क्षेत्र सां गॾु ॿारनि खे पंहिंजे ॿारनि खे सर्वोच्च पद ते आसीन करण लाइ बि असांखे प्रयास करणु खपे। जीअं असांजो ॿारु कलेक्टर ठहे, SDO ठहे, SDM ठहे, SP ठहे, इन सर्वोच्च पदनि ते अॻिते आणण लाइ बि असांजे समाज खे काफ़ी प्रयास करणु खपे। इन लाइ हिकु जीअं आरक्षण थींदो आहे, असांजे समाज में जॾहिं असांजा ॿार स्कूल में कॉलेज में एडमिशन वठंदा आहिनि त इन में जातीअ में भरींदा आहिनि सामान्य। त इन में हिकु लॻभॻि 10-15 साल अॻु में हिकु न्यूज़पेपर दिल्ली जो मां पढ़ियो, हुन में जातियुनि जो मतिलबु कुझु वर्णन थियल हो। हाणे ध्यान में घटि थो अचे पियो ऐं जंहिंजे आधार ते असांजे ॿारनि खे बि हाणे शिक्षा जे क्षेत्र में आरक्षण प्राप्त थी सघंदो आहे। त तव्हां सभिनीनि सां मुंहिंजी विनती आहे कि इन क्षेत्र में थोरो सो अग्रणी थी करे इन जी जानकारी हासिल कयो, जीअं असांजे समाज जा ॿार बि काफ़ी इन में अॻिते वधी करे इन आरक्षण जो लाभ वठी सघनि। जय झूलेलाल। तव्हां सभिनी सां निमाणी वेनती, सॼो ॾींहुं तव्हां ॾिनो आहे, सभिनी खे ॿुधो आहे, ॾाढा सुठा सुठा वक्ता आहिनि, सुठी सुठी ॻाल्हियूं आयूं आहिनि। असांजे सिंधी समाज में असां टंग खीचण में ॾाढो अॻिते आया आहियूं। माननीय श्रीचंद सुंदरानी साहिब जन जेतिरो समय असांजे समाज खे ॾिनो आहे, जंहिं बि कम में जेतिरा बि कम कया या थिया या न थिया, लेकिन जेतिरो समय उन्हनि ॾिनो आहे, निस्वार्थ ॾिनो आहे, कोई उन्हनि जो व्यक्तिगत स्वार्थ न रहियो आहे। ऐं निस्वार्थ भावना सां अगरि कोई कमु करनि था त असांखे उन्हनि जी तारीफ़ क़ाबिल ॾाढी तारीफ़ करणु घुरिजे। मां सिंधी समाज सां हिकिड़ी विनती कंदुमि, असांजे सिंधी समाज में वापार में तकते आहे, पर व्यापार को सवाइ असां समाज जे कमनि में असां हिक ॿिए जी टंग ई खीचींदा आहियूं। समाज में ॾाढी संस्थाऊं आहिनि, ॾाढी व्यक्तियूं आहिनि, ॾाढी परेशानियूं आहिनि। असां विभाजित थी विया आहियूं धर्मनि में, समाजनि में, संत समाज में अलॻि अलॻि विभक्त थी विया आहियूं, जंहिंजे करे असां में एको घटि आहे। एको हुजण खां पोइ बि असांखे एको महसूसु न थींदो आहे। वास्तव में असां में एको ॾाढो सुठो आहे, पर काथे न काथे सामाजिक स्तर सां या असांजे तर ॻोठ या असांजे संत महापुरुषनि सां या कंहिं बि ॿियनि संस्थाउनि जे करे असां विभक्त थी विया आहियूं। असांखे एकता में अचणु घुरिजे। असांखे एकता ॾाढी सुठी शइ आहे, लेकिन हिकिड़ी मां समाज सां विनती कंदुमि, छत्तीसगढ़ सिंधी समाज सां पंचनि सां विनती कंदुमि, उते ध्यानु ॾींदा त सिंधी समाज में असांजा सिंधी भाउर कंहिं गवर्नमेंट जॉब में अचनि, IAS खां पोइ ॿिया बि जेका जॉब आहिनि, उनमें सिंधी समाज हिकिड़ी संस्था ठाहे
उनमें असांजे सिंधी भाउरनि खे पूरे छत्तीसगढ़ के सिंधी भाउरनि खे कंहिं सरकारी संस्थाउनि में कंहिं सरकारी नौकरियुनि में खणी अचो त ॾाढी सुठी ॻाल्हि थींदी। उहो सिंधी समाज छत्तीसगढ़ सिंधी समाज जो हिकिड़ो ॾाढो नाले वारो कमु थींदो। मां चाहींदुमि त इन में सिंधी समाज खे खणो ऐं सिंधी समाज जे भाउरनि में ॾाढी असां में मतिलबु इहो आहे कि ॾाढा पढ़ियल लिखियल सुठा ॿार आहिनि ऐं उन्हनि खे गवर्नमेंट जॉब मिले त जिन में असांजे समाज जो नालो थींदो, सिंधी समाज जो ॾाढो नालो थींदो, छत्तीसगढ़ सिंधी पंचायत जो नालो थींदो। जय झूलेलाल। जेको चवंदो झूलेलाल, जेको चवंदो झूलेलाल, आयो लाल सभई जो झूलेलाल। मां हिते छत्तीसगढ़ सिंधी पंचायत जो ॾाढो आभार थो कयां कि पूरे छत्तीसगढ़ की पंचायत के हिकु छत जे हिते घुराए करे उन्हनि सम्मान ॾिनो आहे। आभार तो प्रकट किया। श्री शाह सुतानी भैया से हिकिड़ो आग्रह तो कयां दादा कि जेकी हिनमहिल हले थी पई सांस्कृतिक जेकी धरोहर हले थी पई असांजी त देवनागरी भाषा में सिखाइनि था सिंधी। असां जेके हाउसिंग सिंधी पंचायत भिलाई जी आहे असां अरबी भाषा में उनखे ट्रेनिंग ॾींदा आहियूं सिंधी भाषा सिखाइण लाइ। त तव्हां सां हिकिड़ी विनती आहे कि हे असांजो प्रस्ताव तव्हां पाण रखंदव, हुनजे मथां कुझु वीचार कंदव। जय झूलेलाल। मां सुरेश नागदेव। युवा पीढ़ी के जोड़ण लाइ असां हिकु खेल महोत्सव करे सघूं था जंहिंजो नालो वन डे फन डे या वन डे यंग डे थी सघे थो, जंहिंमें छत्तीसगढ़ सिंधी पंचायत द्वारा हिकु खेल कैलेंडर जारी कयो वेंदो जंहिंजा अलॻि अलॻि स्थान ते वो खेल थींदा। जीअं हिन दफ़े असां राजिम में खेल था करायूं, असां चाहूं था जीअं हिकु छत्तीसगढ़ सिंधी पंचायत हिकु सालाना कैलेंडर जारी करे खेलनि जे लाइ। जीअं हिन दफ़े असां राजिम में खेल करायूं ऐं जीअं सिंधियत बचाइण लाइ असां भाषण वाद विवाद प्रतियोगिता करायूं, क्विज और सिंधी में भजन प्रतियोगिता करायूं और पंचायतुनि खे सक्सेस करण लाइ विभिन्न प्रतियोगिता अलॻि अलॻि शहरनि में करायूं। जीअं हिन दफ़े असां भजन राजिम में था करायूं त खेल कूद असां ग्रुप खे ॾेई सघूं था और इन हिसाब सां सभु पंचायतूं हिकु जगह तां ॿी जगह ते वञी सघनि थियूं और इन्हनि जे लाइ बाक़ाइदा बस जी व्यवस्था घटि रेट ते जंहिंमें माण्हू अची सुविधाजनक थी सघे अचण लाइ इहो बि कराए सघूं था। ऐं असां जीअं कि असां सिंधी आहियूं ऐं असां गुजराती ऐं ॿिए मारवाड़ी आहिनि त हिननि सां असांजी पहचान केवल इन अलॻि आहे, इन कारण आहे कि हो गुजराती आहे असां सिंधी आहियूं। असां सिंधी न ॻाल्हाईंदासीं त असांजे असां में ऐं गुजराती में कोई फ़र्क़ु न पइजी वेंदा। असांजा जेके ॿार आहिनि वो गुजराती सां बि शादी करण लाइ कोई दिक़त न थींदी उन्हनि खे। त असां जेसिताईं ॿोली घर में सिंधी न ॻाल्हाईंदासीं पंहिंजी पहचान असां छॾे वेंदासीं त असांजे ऐं मारवाड़ियुनि में कोई फ़र्क़ु न रहिजी वेंदो। असांजा ॿार उन्हनि सां शादी करण लाइ सहज तयारु थींदा। त असांखे सिंधियत लाइ बचाए रखणो आहे। लास्ट ॻाल्हि तो चवां मां जेके भी सिंधी ॿार आहिनि उन्हनि खे प्रशस्ति पत्र या पुरस्कार ॾियूं था। इहो रायपुर ते या कंहिं भी ॿिए स्थान ते उन्हनि खे असां उन्हनि खे प्रतिभा प्रोत्साहन पुरस्कार ॾियूं था। लास्ट टाइम तारवानी भैया कयो हुयो, लेकिन उन्हनि सां मां कॉन्टेक्ट कयुमि त चयो रायपुर लाइ आहे इहो केवल ॿियनि लाइ। मां पंहिंजे धीअ लाइ बि चयोमांसि त तव्हां चयो कि न हिन दफ़े रायपुर लाइ कयो आहे त बाक़ाइदा तव्हां सां ॻाल्हाइण थियो हुयो त मां ठीकु आहे कोई दिक़त न आहे, इनखे असां छत्तीसगढ़ स्तर ते बि करे सघूं था। बाक़ी त सभु ठीकु आहे। और हिकु लास्ट नंढी ॻाल्हि कि अगरि हिकु पंचायत में माण्हू लॻे करे ॿी पंचायत में वञे थो त हिकु पंचायत में माण्हू अगरि ॿी पंचायत में वञे थो त उनखे हिकु NOC सर्टिफिकेट उनखे पिछली पंचायत में जारी थियणु खपे। वो बाक़ाइदा वो पंचायत में जारी थींदो तॾहिं उन ॿी पंचायत उनखे मेंबरशिप ॾींदी। इहो मुंहिंजे तव्हां सां रिक्वेस्ट आहे।